तुंहिंजो नाव बाज बोरियाई मंगा रिय थंबे रिय थूणी तूं छपर तूं छांव आऊं गुजारू कहां तोखे मालूम सभु खां। नाज़रीन अस्सलाम वालेकुम, मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंबर सुबह मेहरान प्रोग्राम में तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। समूरी टीम सां गॾु हिन दुआ सां गॾु तशाल जित हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, तव्हांजा वेड़ा सदाईं आबाद हुजनि ऐं को ग़म अलाह साईं तव्हांखे न ॾिए, का तकलीफ़ न ॾिए। ऐं ख़ासि करे हीअ जेके ॾींहं हली रहिया आहिनि सख़्तु गर्मी ऐं मतिलबु त सम्झो त किथे त सफ़ा ईअं चवंदा आहिनि न जहनम लॻी पई आहे धरती। सो उहा सूरत हाल आहे ऐं हेॾो सारियूं मतिलबु त बीमारियूं पखिड़िजी चुकियूं आहिनि। गर्मीअ जो मतिलबु ज़ोर जेको आहे घणे माण्हू जेको आहे बर्दाश्त नथा करे सघनि। हीअ जेको टेम्परेचर आहे सो उन सॼे हिन में ज़ाहिर आहे असांजूं पंहिंजूं बि ग़लतियूं आहिनि। जॾहिं असां धरतीअ सां छेड़छाड़ कयूं था, असां वण नथा पोखियूं, असां पोखण जे बदिरां ॿेॾा कटियूं था, असां ॿियनि शयुनि खे असां पाणीअ जा दुश्मन लॻा पिया आहियूं, दरियाई वहिकरनि जा जेको आहे असां दुश्मन लॻा पिया आहियूं। सो उन सॼी सूरत हाल में हिकिड़े पासे असांजूं पंहिंजूं गफ़लतूं आहिनि, हिकिड़े पासे इंतिज़ामिया जूं गफ़लतूं आहिनि, त पोइ इहा ई सूरत हाल हूंदी। गुज़िरियल हिकिड़े हफ़्ते खां वठी सॼी सिंध में जेका गर्मी जो जेको पद आहे, गर्मीअ जो जेको टेम्परेचर आहे उहो तव्हां सभिनी जे साम्हूं आहे। ऐं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 3 ॾींहंनि जे अंदरि हैदराबाद में ॿुधायो पियो वियो त 15 लाश अथाया आहिनि ऐं उहे लाश आहिनि जेके पोरियो तबिको हुयो ऐं जिन जेको आहे पंहिंजो गर्मीअ जी सट न सही उहे फोत थी आहे। अहिड़ी रीति कराचीअ में सिंध जे केतिरनि ई शहरनि मां रोज़ इहे ख़बरूं अचनि थियूं गर्मी जी सट न समय हेतिरा माण्हू फोत थी विया। इस्पतालुनि में सहूलियतुनि जी तमामु घणी खोट आहे हिन वक़्तु सिंध जे सरकारी इस्पतालुनि में। हिकिड़े पासे त सहूलियतूं आहिनि न, ॿिए पासे जिते थोरी घणियूं आहिनि जेकॾहिं डिस्ट्रिक्ट लेवल जूं जेके हॉस्पिटल्स आहिनि उते बिजली न आहे, बिजलीअ जो वॾो बहिरान आहे घरनि में, थोरे हॉस्पिटल्स में। तेल महांगो हुजण सभई माण्हू जनरेटर अफोर्ड नथा करे सघनि। हीअ सॼी सूरत हाल आहे हिकिड़े पूरे हफ़्ते खां वठी। हर माण्हू परेशान आहे, घरां निकिरण बि माहौल आहे त वरी घर में वेठा आहियूं त उते बिजली न आहे। त हीअ सॼी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। अलाह साईं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़मान में रखे। चवण जो मक़सदु इहो आहे त पंहिंजो ख़्यालु रखो, ख़ासि करे हिननि ॾींहंनि में जॾहिं टेम्परेचर वधे पियो ऐं हाणे 2 ॾींहंनि खां वठी बरसातुनि जो सिलसिलो शुरू थियो आहे वक़्फ़े वक़्फ़े सां। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में इहे मॉनसून वारियूं या सावणी जूं बरसातूं आहिनि उहे शुरू थी चुकियूं आहिनि। पर इहो ॿुधायो पियो वञे त ईंदड़ हफ़्ते खां वरी हिकिड़ो नओं सिस्टम जेको बांग्लादेश खां दाख़िलु थिए पियो, हवाउनि जो जेको सिस्टम आहे उहो दाख़िलु थिए पियो, त गर्मीअ जो ज़ोर थोरो घणो टुटंदो। असांजी बि दुआ इहा आहे त गर्मीअ जो जेको आहे ज़ोर टुटे। पहिरीं त ईअं थींदो हुओ त गर्मी पती ख़बर न पवंदी, हाणे त ज़ाहिर हर माण्हू जे हथ में मोबाइल आहे, जदीद दुनिया जे पाण हुन में हलूं था त गर्मी पती ख़बर पइजी थी वञे। पर हाणे वरी एडवांस ईअं थी वियो आहे त ॿुधाइनि था मौसमियात खाते वारा त गर्मी पत आहे 34 पर फील जेको आहे उहो 57 डिग्री सेंटीग्रेड थियो थो। पोइ असां हिन में पाण में मज़ाक़ कंदा आहियूं त बाबा जेको फील थो थिए उहो ई टेम्परेचर हूंदो न, इहो गर्मी पर 34 हुजे ऐं फील 57 थिए त इहो त मतिलबु आवाम खे तव्हां जेको आहे बेवकूफ़ पिया बणायो। सो ख़ैर जेको प्रोग्राम तमामु ख़ूबसूरत थियण वारो आहे। असां वटि नौजवान दोस्त मौजूदु आहे, दोस्त बि मौजूदु आहिनि। मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते पाण ॻाल्हाईंदासीं, ख़ासि करे पाण वकालत जे शोबे ते ॻाल्हाईंदासीं, गॾोगॾु जेके केसिस आहिनि कोर्टुनि में उन्हनि ते पाण ॻाल्हाईंदासीं, घरेलू मसइलनि ते ॻाल्हाईंदासीं, तव्हांजा जेके सुवाल हूंदा उहे वठंदासीं, क़ानूनी तव्हांखे असां मुफ़्त मशवरा ॾींदासीं। हिकिड़ो नौजवान दोस्त असां गॾु मौजूदु आहे, हिकिड़ो ॿियो महिमान बि मौजूदु आहे, हुन सां पाण मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदासीं। पर उन खां पहिरीं तव्हांखे ख़बर आहे त असां अची तव्हांखे लीडिंग न्यूज़ ॾींदा आहियूं, उन खां पोइ पंहिंजे महिमाननि सां कचहरी कंदा आहियूं। सो सभिनी खां पहिरीं जेका न्यूज़ आहे उहा ख़बर जेका गर्दिश करे रही आहे उहा कल्ह जर्मनी में पाकिस्तान कौंसल खाने ते जेको अफ़गान शहरीनि हमिलो कयो आहे, हुन ते पथराव कयो आहे ऐं झंडो साड़ण जी कोशिशि कई वई, उहो सॼो हुते जर्मनी जो शहर आहे फ्रैंकफर्ट, उन में सॼो मामिलो थियो। उन खां पोइ पाकिस्तान में जेको जर्मन सफ़ीर आहे उनखे इस्लामाबाद में तलब कयो वियो ऐं पाकिस्तान पंहिंजो सख़्तु एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। सो जर्मनी में अफ़गान शहरीनि पाकिस्तानी कौंसल खाने ते मतिलबु एतिरी आसानी सां हमिलो कयो आहे, ज़ाहिर तमामु वॾो मसइलो आहे, मुल्की सालमियत ऐं जी ज़ाहिर हुन ते वकार जो मसइलो आहे। सो पाकिस्तान भरपूर एहतजाज कयो आहे। अॼु बि जेको आहे पाकिस्तान जर्मन सफ़ीर खे हिननि खे जेको आहे तलब करे जेको आहे उहो कयो आहे। मुख़्तलिफ़ जेके ज़ाहिर आहिनि गॾियल क़ौमूं आहिनि ऐं जेके ॿिया फोरम्स आहिनि उन्हनि ते पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी पाण ॻाल्हि कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त असां मुल्क मां बिजलीअ जो बहिरान ख़तमु करे छॾियो आहे ऐं तव्हां सभु सम्झी सघो था त केतिरो ख़तमु थियो आहे, जो 12-12 कलाक 14-14 कलाक सॼे मुल्क जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं वरी ख़ासि करे सिंध में त बिजली न आहे ऐं सिंध जे केतिरनि ई बल्कि 100,000 शहरनि में ऐं ॻोठनि में त बिजलीअ जो वजूद ई न आहे, उते त थंभा ई न आहिनि लॻल। हू चवंदा त असां बिजलीअ जो जेको आहे बहिरान ख़तमु करे छॾियो आहे ऐं हुननि चयो त अवामी ख़िदमत जेका आहे असां जेके कमु कयूं था उनखे सियासत जो रंग न ॾियो, हर को पंहिंजो पंहिंजो कमु करे। सो इहा हुनजो बयानु हुयो ऐं हिन ते ज़ाहिर आहे मुख़्तलिफ़ वरी धुरनि जेके हुननि जो अपोज़िशन पार्टी आहिनि उन्हनि बि पंहिंजो रद्द अमल ज़ाहिर कयो। अमेरिका जी चूंडुनि जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं, जेका तमामु वॾी ख़बर आहे त
सदर जो बाइडन जेके हिन वक़्तु जेको आहे अमेरिका जा सदर आहिनि, उन्हनि चयो आहे त ईंदड़ जेके इलेक्शन आहिनि उनमें हू सदारती चूंडनि में हू नथा बीहनि ऐं हुननि जेको आहे दस्तबरदार थियण जो ऐलान कयो आहे। गॾोगॾु नाइब सदर आहे कमला हैरिस, उन जी हिमायत करण जो ऐलान कयो आहे। अमेरिका में हिन वक़्तु सियासी जेका चहल पहल आहे, जेका क़दमूं आहिनि, उहे जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे तमामु अरूज ते आहिनि। ख़ासि करे जेको आहे चूंडनि जे हवाले सां जो बाइडन आहे, ॿियूं मुख़्तलिफ़ धुरियूं आहिनि, मुख़्तलिफ़ पार्टियूं जेके आहिनि उहे मैदान ते लथल आहिनि। गॾोगॾु जेको 2 हफ़्ता पहिरीं जेको हमिलो थियो हुयो उन ते बि तव्हांखे ज़ाहिर आहे सॼी दुनिया एहतजाज कयो आहे ऐं पोइ उन ते अञा ताईं हुते मामिलो हले पियो। हिन वक़्तु अमेरिका जूं मुख़्तलिफ़ हंधनि ते चवनि पिया त हालतूं कुझु ख़राबु आहिनि हिन इलेक्शन जी सूरत हाल जे करे। अॻिते वधंदासीं। जुमे वारे ॾींहं ते इहो मामिलो आयो हुयो साम्हूं। ख़मीस वारे ॾींहं ते त जेका जुडिशियल आदमशुमारी आई हुई उन में सिंधी ॻाल्हाईंदड़नि जो जेको अंगु आहे उहो घटायो वियो आहे। 2017 जो जेको अंगु हो उन खां बि घटाए 2% जेको आहे उहो घटायो वियो आहे। ऐं इहो सॼी सिंध एहतजाज कयो। समूरनि कॉन्फ्रेंस पार्टियुनि जेको आहे पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो। मेहरान टीवी बि पंहिंजे वसार पंहिंजे धरतीअ जे माण्हुनि सां हमेशह बीहंदी पई अचे, उन बि पंहिंजो भरपूर एहतजाज रिकॉर्ड करायो। पंहिंजो न्यूज़ बुलेटिन में मुख़्तलिफ़ जेको आहे प्रोग्राम्स में, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम में तव्हां ॾिठो हूंदो त साईं ज़ैन शाह साहब वारा, हैदर शाहानी, मुख़्तलिफ़ कॉन्फ्रेंस अॻवान, राइटर्स, समूरा सियासी समाजी अॻवान उन प्रोग्राम में शरीक हुआ। सभिनी धुरियुनि इहो एहतजाज कयो। हिन डिजिटल आदमशुमारी खे जेको आहे सिंध सां धोखो करार ॾिनो वियो ऐं सख़्तु एहतजाज रिकॉर्ड करे हिन डिजिटल आदमशुमारी खे हुन रद्द कयो। कल्ह ईअं थियो आहे त इहो जेका सिंध सां इहो जेको धोखो कयो वियो आहे उहो बेनक़ाब थियो आहे ऐं कंहिं तरीक़े सां हुननि डिजिटल आदमशुमारी खे जेको आहे हुननि मतिलबु सिंधी ॻाल्हाईंदड़नि खे घटि कयो आहे। उन समूरा जेके हिननि जा पेरा खयां विया आहिनि। ऐं इहा डिजिटल शुमारी तव्हांखे इहो वाज़ कंदा हलां, जॾहिं इहा आदमशुमारी थी रही तॾहिं ई तकरारी हुई ऐं उन में ज़ाहिर आहे तव्हां ॿुधो हूंदो उनजी अॼु ॻाल्हि प्रोग्राम में त उन्हनि ज़ाहिर सिंध हुकूमत खे हुनजो ज़िम्मेवार करार ॾिनो त हू हुते मञी आहिनि। पाण जेकॾहिं इहे बेनक़ाब थियण जी ॻाल्हि कंदासीं, जेको मामिलो हुयो त कंहिं तरीक़े सां सिंधी ॻाल्हाईंदड़नि जो अंगु घटि कयो वियो आहे, उहो ॿुधायो थो वञे त हर घर जी जेका आबादी आहे उहा उन्हनि घटि ॾेखारी आहे। जेका बि डिजिटल आदमशुमारी कई, मिसाल आहे हर घर में, कंहिं घर में 10 भाती आहिनि, कंहिं में 15 भाती आहिनि, पंहिंजे ॻोठनि में त ज़ाहिर वेड़ा आहिनि। सो हिननि एवरेजली सॼे सिंध जी जेका हर घर जी जेका आबादी आहे उहा आबादी एवरेजली 5 भातियुनि ते 5.5 भातियुनि ते जेको आहे उहा ज़ाहिर कई आहे। 5.46 मतिलबु त 4.45%। मतिलबु त एवरेज जेको कढियो आहे त बाबा हर घर में सिंध में 5 भाती आहिनि। गॾोगॾु हिननि घरनि जो तादाद बि घटायो ऐं घरनि जो तादाद घटाइण खां पोइ 77 लख जेका आबादी आहे उहा घटि थी वई। अहिड़ी रीति न रुॻो इहो पर जेको ॿियो जेको वेधन कयो वियो आहे, कराचीअ में सिंधी ॻाल्हाईंदड़नि खे मतिलबु पहिरें नंबर ते उर्दू ॻाल्हाईंदड़ रखिया विया आहिनि, ॿिए नंबर ते पश्तून ॻाल्हाईंदड़ रखिया विया आहिनि ऐं 3 नंबर ते पश्तून ॻाल्हाईंदड़नि खां पोइ सिंधी ॻाल्हाईंदड़नि खे रखियो वियो आहे। इहा समूरी वेसाघाती कई वई आहे। सिंधी ॻाल्हाईंदड़नि सां जेको आहे उहो धोखो कयो वियो आहे हिन डिजिटल आदमशुमारी जे नाले ते। उनखां पोइ असां मुख़्तलिफ़ सवाल उथारियासीं त आया ही सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी कोशिशि कई वई आहे या वरी ही जेको सूबनि जी ॻाल्हि कंदा आहिनि, जेको मतिलबु त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहे असांजा उर्दू ॻाल्हाईंदड़ भाइर इहो कंदा आहिनि, उनजी इहा हिकिड़ी साज़िश आहे। भरपूर एहतजाज थियो, तव्हां पाण ॾिठो हूंदो त इन ते वधीक ज़ाहिर ॻाल्हाईंदासीं त रिपीटेशन थी वेंदी, पर इहो जेको हिननि धोखो जेको कयो आहे उहो बेनक़ाब थी चुकियो आहे। ऐं उन सां गॾोगॾु मतिलबु त सिंधी ॻाल्हाईंदड़नि जी जेका आबादी आहे कराचीअ में, हुननि चयो आहे त 11.15% आहे ऐं पश्तून ॻाल्हाईंदड़नि जी जेका आबादी आहे उहा 13.55% आहे। ऐं समूरो ज़ाहिर आहे हिनखे सॼी सिंध रद्द कयो आहे। अॼु बि असां रद्द कयूं था, सुभाणे बि रद्द कंदासीं। कॉन्फ्रेंस पार्टियुनि जेको आहे हुन ते कोर कमेटी जो इजलास तलब कयो आहे। इम्कान आहे त अॼु आहे उहो सुभाणे थिए ऐं उनखां पोइ जेको आहे मुस्तक़बिल जो लाहे अमल तइ कयो वेंदो त कहिड़ी रीति हिनखे कोर्टुनि में वञी जेको असां रद्द कयूं ऐं कहिड़ी रीति जेको आहे हिनखे असां एहतजाजनि जो सिलसिलो शुरू कयूं। एहतजाजनि जो सिलसिलो त उन ई वक़्तु जेको आहे हुननि ऐलान करे छॾियो समूरनि कॉन्फ्रेंस पार्टियुनि, समूरे सिंध वासियुनि, ऐं तव्हां ॾिठो हूंदो त रोज़ानो ई बुनियाद ते इहे एहतजाजी मुज़ाहिरा पिणु थी रहिया आहिनि। अॻिते वधंदासीं, सांगड़ हलंदासीं त सांगड़ हिन वक़्तु तमामु घणो रिडार ते मौजूदु आहे दहशतगर्दनि जे ऐं हिन दहशतगर्द कार्रवाइनि जे। जेको पुरअमन ज़िलो हुयो, गुज़िरियल महीने जेको आहे हिकिड़े GDA जे अॻवान खे ख़ुदा बख़्श मरी साहब खे जेको आहे उहो क़तलु कयो वियो, बेरहमाना हुनखे ड्राइवर समेत क़तलु कयो वियो। कल्ह शहर में जेको आहे हिकिड़े दुकानदार, पीरसन दुकानदार खे क़तलु कयो वियो आहे। ॿुधायो इहो पियो वञे त इस्माइल ख़ाशकेली नाले पोरियत हुयो जेको वियो इक़बाल इलेक्ट्रॉनिक्स ते ऐं AC जो रिमोट तब्दील कराइण वियो। उते जेको आहे मुमारी थी, जंहिंखां पोइ हुनखे दुकानदार जेको इक़बाल आहे उनखे हिकु गोलियूं हणी क़तलु करे छॾियो। तंहिंखां पोइ शहर बंदि थी वियो, लाश रखी धरणो हयो वियो। अॼु सांगड़ ज़िले में शटर बंदि हड़ताल आहे
ऐं हिक ॿिए पोयां इहे कार्रवायूं थियणु, इहे समूरो जेको मामिलो आहे ज़ाहिर आहे इन में कुझु सियासी धुरियूं बि मुलविस आहिनि त कुझु बासर बि मुलविस आहिनि, ऐं शहर जो जेको अमन अमान आहे उहो मतिलबु बिगाड़ण जी पूरी कोशिशि कई पई वञे। ऐं जेको पुरअमन ज़िलो हुयो, आइडियल ज़िलो हुयो, मतिलबु क्राइम हुते घणे भाङे तव्हां ॾिसंदव जेकॾहिं गुज़िरियल उन्हनि जूं केतिरनि ई सालनि जी जेकॾहिं तव्हांजो क्रिमिनल रिकॉर्ड ॾिसंदव त उते क्राइम बिल्कुलु ज़ीरो आहे। सो सांगड़ जी जेका सूरत हाल आहे उन ते असांखे ज़ाहिर ॻणतीअ जो इज़हार कयो आहे, ऐं समूरी सिंध जेको आहे सांगड़ वारनि सां गॾु आहे। ऐं सोशल मीडिया ते कल्ह खां वठी सॼी सिंध एहतिजाज करे पई त तव्हां सांगड़ ज़िले खे कहिड़े पासे खयो पिया वञो, कहिड़नि जहिड़नि जे पासे खयो पिया वञो। अहिड़ी त पाण ॻाल्हि कंदासीं त सऊदी अरब में सिंध जे पोहरियतनि सां हादसो थियो आहे, ऐं उनजी कार जेको आहे हादसे जो शिकार थी आहे, जंहिं सबबु सखर ऐं केन शाह जा 5 पोहरियत जेको आहे उहे फोत थी विया आहिनि। सो इहे समूरियूं ख़बरूं आहिनि, खोड़ ख़बरूं आहिनि जंहिंजो तव्हां सां ज़िक्र करिणो आहे। आख़िर में हिकिड़ी ख़बर ज़िक्र करे वञा त इमरान ख़ान जेको आहे जो बयान मुख़्तलिफ़ वक़्तनि ते साम्हूं अचनि पिया, उहे चवनि था त PPA सां बेइतमादी रथ समेत पीपल्स पार्टी मतिलबु ईअं ज़ाहिर कयो पियो वञे त हिन वक़्तु नून लीग सां न पई ठहे, ऐं चवनि पिया त असांखे तव्हां मतिलबु हुकूमत जो हिसो सही तरीक़े सां न बणायो आहे, तंहिंजे करे असां मुखालफ़त केॾीमहिल बि करे सघूं था। इहे मतिलबु त ॻाल्हियूं आहिनि जेके हलनि पियूं। सो उन ते जेको आहे माण्हुनि चयो त थी सघे थो त PTI खे मतिलबु त रिलीफ ॾियण जे करे जेको आहे पीपल्स पार्टी हुन सां गॾिजे, पर इमरान ख़ान चए थो त असां बिल्कुलु बि न गॾिजंदासीं, कंहिं बि सूरत में हुन सां गॾु न वेहंदसि, भले तव्हां मूंखे सॼी उमिरि जेल में रखो, ॻाल्हियूं पीपल्स पार्टी सां थी नथियूं सघनि। ऐं गॾोगॾु मख़सूस सीटुनि जो बि ज़िक्र करे वञा त मख़सूस सीटुनि जे हवाले सां जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आयो त उहो तव्हां PTI जे हवाले कयो। उन जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ु नज़रसानी जेका अपील आहे उन जे ॿुधणीअ ते जेको आहे जजिस पाण में इख़्तिलाफ़नि जो शिकार थी विया आहिनि। 2 जज आहिनि, उहे चवनि था त असां मोकिलुनि खां पोइ ॿुधंदासीं, सेप्टेंबर में हिननि अपीलुनि जी ॿुधणी कंदासीं। त ॿिए पासे चीफ जस्टिस साहिबु जस्टिस फाइज़ साहिबु उहो नाराज़ थी वियो आहे। सो जजिस पाण में इख़्तिलाफ़नि जो शिकार आहिनि। खोड़ ख़बरूं आहिनि, हुनजो ज़िक्र कंदासीं, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते पाण ॻाल्हाईंदासीं। ब्रेक लाइ चयो पियो वञे, हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ पाण जल्दी वापसि अचूं था, काॾे बि न वञिजो, ॾिसंदा रहो सुबुह में। सुबुह मेरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार, ऐं तव्हांखे ख़बरुनि जो सिलसिलो असां ॿुधायोसीं त कीअं हिन मुल्क में छा वहे ऐं छा वापरे पियो। गॾोगॾु मौसम जी सूरत हाल जे बारे में हिन वक़्तु बि ख़बरूं अची रहियूं आहिनि त मुख़्तलिफ़ हंधनि ते बरसातुनि जो इम्कानु आहे, ऐं गॾोगॾु सॼे मुल्क में ख़ासि करे उतरनि जेके इलाइक़ा आहिनि इस्लामाबाद ऐं पंजाब वारे पासे हिन वक़्तु बरसाति हली रही आहे। हिकिड़ी ॿी ख़बर आहे जेका दिलचस्प ख़बर आहे, उनजो ज़िक्र कयां त तव्हां राइटर तमामु वॾो जेको राइटर आहे पाकिस्तान जो हिन वक़्तु जेको हलियो आहे, ऐं मेरे पास तुम हो जेको ड्रामो हुयो उनजो राइटर खलीलुर रहमान कमर साहिबु। सो उन्हनि खे राति जो कंहिं मैसेज कयो, ख़ातून तव्हांजी तमामु वॾी फैन आहियां ऐं लंडन मां आई आहियां, तव्हां महिरबानी करे मूंसां मिलणु अचो। राति जो 4 वॻे खलीलुर रहमान कमर साहिबु उन औरत जे ॿुधायल जेको आहे एड्रेस ते बहरिया टाउन में पहुचनि था लाहौर में। थोरी देरि खां पोइ बेल वॼे थी, ऐं हुन सम्झो त दर ते हिन ख़ातून मुंहिंजे लाइ जेको आहे को पिज़ा घुरायो आहे, को बर्गर वग़ैरह घुराया आहिनि, ऐं मतिलबु त फूड जेको डिलीवरी बॉय आहे उहो आयो आहे, जेके राति जो मतिलबु फूड पांडा वारा मानी पहुचाईंदा आहिनि दर ते। ऐं हुन त इहो सम्झो, पर 7 हथियारबंद अंदरि घर में दाख़िल थिया, ऐं हुनखे खलीलुर रहमान कमर साहिब खां हुननि रोक रक़म बि फुर कई, गॾोगॾु हुननि खां जेको मोबाइल हो उहो बि फुर कयो, ऐं गॾोगॾु उन्हनि खे जेको आहे सख़्तु तशदुद जो निशानो बि बणायो। सो उन में जंहिंमें उहे तमामु घणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, ऐं उनखां पोइ कल्ह उन मामले जी FIR दाख़िल कई वई आहे। 6 जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि जेके शकी माण्हू आहिनि। खलीलुर रहमान कमर साहिबु हिन वक़्तु ड्रामा इंडस्ट्री में तमामु वॾो नालो आहे, तमामु वॾो राइटर आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तव्हां हिननि जा यूट्यूब्स ते ऐं सोशल मीडिया ते हिननि जा मोहबत जे हवाले सां कोल बि ॿुधा हूंदा, गॾोगॾु हुननि जा ड्रामनि जा जेके सीन्स आहिनि उहे बि ॿुधा हूंदा। वरी उनखां पोइ औरतुनि जे हवाले सां उहे जेको ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि उहो बि तव्हां ॿुधो हूंदो, ऐं ताज़ो ई हू तकरार हिकिड़े बयान जे करे तकरार जो शिकार हुआ, जंहिंजे करे मथां तमामु घणी तनक़ीद कई पई वई खलीलुर रहमान कमर ते, त हुननि औरतुनि जे हवाले सां जेको बयानु ॾिनो आहे उन ते जेको आहे औरतुनि तमामु घणो रिएक्शन कयो। ऐं तंहिंखां पोइ जेको आहे कल्ह जेको आहे ज़ाहिर आहे राति जो 4 वॻे केरु तव्हांखे फ़ोन करे, तव्हां हिन मुल्क जी वेल नोन पर्सनैलिटी हुजो ऐं पब्लिक प्रॉपर्टी हुजो, ऐं तव्हां ईअं ई मतिलबु बिना कंहिं जेको आहे सिक्योरिटी जे, बिना कंहिं तस्दीक जे पंहिंजे घरां निकिरो ऐं तव्हां राति जो 4 वॻे वञी हुन माईअ सां मिलणु वञो, त पोइ ज़ाहिर आहे अहिड़ा ई हादसा थींदा आहिनि। सो हलंदासीं पंहिंजे महिमान न, ऐं हिन वक़्तु जंहिं शख़्सियत मूंखे हिन स्टूडियो में जॉइन कयो आहे, पाण नौजवान वकील आहिनि, तमामु ख़ूबसूरत इंसान आहिनि, तमामु ख़ूबसूरत माण्हू आहिनि, हू तमामु ख़ूबसूरत हू पंहिंजे पेशनि सां वकील आहिनि। हिन मुल्क जा नामियार जेके वकील आहिनि, जेके मतिलबु नामवर जेके लीडिंग जेके फर्म्स आहिनि
रज़ा रब्बानी साहिबु उन्हनि जा उहे शागिर्द आहिनि, गॾोगॾु कानून जे हवाले सां तमामु घणी सुठी ॼाण रखनि था, फ़क़ीरी तबियत जा मालिक आहिनि। गॾोगॾु हिननि जी वकालत में जेका महारत आहे उहा कॉन्स्टिट्यूशन ते आहे, क्रिमिनल ते आहे, ज़मीनुनि जे मामलनि ते आहे, ऐं पाण खोड़ सारनि मौज़ूअनि ते हिकिड़े ख़ामोश फ़क़ीर वांगुरु जेको आहे उहो रीडिंग कंदा रहंदा आहिनि ऐं पोइ जिते बि वेंदा आहिनि त उते जेको आहे उहो ॿुधाईंदा आहिनि त हीअ शइ ईअं न हीअं आहे। घणे भाङे हू अवामी मजमनि खां परे रहंदा आहिनि ऐं पंहिंजी दुनिया में हूंदा आहिनि, जीअं चवंदा आहिनि त मैं जानू मेरा ख़ुदा जाने, पर कमाल जा हू वकील आहिनि, कमाल जो हुननि जो इल्मु आहे। न रुॻो वकालत में हुननि पंहिंजो मौज़ू ठाहियो आहे, पर गॾोगॾु सिंध जो आर्ट, सिंध जो लिटरेचर ऐं सिंध जा माण्हू ऐं हर मतिलबु त हुन ते पंहिंजे माइक्रोस्कोप वारी जीअं अखि सां ॾिसंदा आहिनि उनखे, ऐं हर माण्हूअ खे परखणु, उनजे बारे में ॼाणणु ऐं उनजा किताब पढ़णु, शाइरी पढ़णु, लिटरेचर सां चाह हुजे, धरतीअ सां चाह हुजे। ऐं गॾोगॾु वकालत में तमामु वॾियूं वॾियूं जेके फर्म्स आहिनि उन्हनि में पाण मुख़्तलिफ़ मौक़नि ते उन्हनि जजिस जा पेपर पास कया आहिनि, सिविल जज जा पेपर हुजनि, एडीसी जा पेपर हुजनि, ऐं गॾोगॾु ही जेके लॉ ऑफिसर हूंदा आहिनि उहे हुजनि, मुख़्तलिफ़ पाण फर्म्स में रहिया आहिनि, हिन वक़्तु पंहिंजी हिकिड़ी फर्म लीड करे रहिया आहिनि। सो द वन एंड ओनली असांजो प्यारो दोस्त आहे, असांजो कुलीग आहे ऐं असांजो मतिलबु चवंदा आहिनि न यारनि जो यार आहे। सो द वन एंड ओनली एडवोकेट हुसैन लगारी साहिब खे भलीकार चऊं था। हुसैन साहिबु वेलकम टू सुबह मेहरान। महिरबानी लख लाइक़ तमामु। कीअं आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाकु। कोर्ट जूं मोकलूं ख़तमु थी वियूं आहिनि या अञा हलनि पियूं? अञा हाई कोर्ट जूं हलनि थियूं, बाक़ी लोअर कोर्ट्स जूं मोकलूं ख़तमु थी चुकियूं आहिनि। जी हा। सो कीअं पियो महसूसु थिए मतिलबु त? अल्हम्दुलिल्लाह, दैट्स नाइस टू सी योर मेहरान टीवी एंड ओवरऑल सिचुएशन एंड द एटमॉस्फेयर। माशाअल्लाह तव्हां त तमामु सुठे नमूने सां होस्ट पिया कयो, तमामु बहितरीनु। असां शागिर्द आहियूं तव्हांजा, नवाज़िशूं तमामु। ऐं हुसैन साहिब जो ईअं हूंदो आहे त घणे भाङे हाई कोर्ट में वेंदा आहिनि, पोइ हाई कोर्ट में जेकॾहिं असांजो वञणु थींदो आहे त पोइ चवंदा आहियूं त हुसैन जे उतारे ते हुननि जो हिकिड़ो मख़सूसु जेके हिकिड़ी कुंड आहे उन ते साईं जन वेठा हूंदा आहिनि ऐं उतां ई जेको आहे तज़िये वारी जेको आहे असां ॾिसंदा रहंदा आहिनि। हुसैन कीअं अचणु थियो वकालत में ऐं कीअं उनखां पोइ हेॾियूं सारियूं फर्म्स, तमामु वॾियूं वॾियूं मुल्क जूं नाले वारियूं फर्म्स, रज़ा रब्बानी साहिबु, उनखां पोइ जस्टिस ख़ादिम सुमरो साहिबु, उन्हनि जी फर्म, कीअं मतिलबु त हिन पासे शौक़ु कयव? थोरो बेसिक खां ॿुधायो, असां ॿुधणु चाहियूं था तव्हांखे ऐं नौजवाननि खे असां ॿुधंदा आहियूं दिलि सां जेको आहे न सफ़ा। एक्चुअली छा हो त प्यारा अज़मत, मुंहिंजो नंढे लॻड़ खां वठी ड्रीम ऑफ लाइफ हुयो टू बी अ कमीशन ऑफिसर। त इन हवाले सां कमीशन में मां ग्रेजुएशन बि कई, ग्रेजुएशन खां पोइ कमीशन जी तयारी कई, इवन लाहौर में वियुमि ऐं CS जे अटैम्प्ट में वेठमि, CS जो अटैम्प्ट क्वालिफाई कयमि, रिटन क्वालिफाई कयो। उनखां पोइ दैट्स अनफॉर्चुनेटली उहो जेको आहे सो फर्दर कोन मां क्वालिफाई थी सघियो। त इन जे करे पोइ मां अदा जो वॾे भाउ जो इसरार हुयो त चई हाणे जेका हीअ फील्ड आहे इन में मे बी अप्स एंड डाउन्स ईंदा रहंदा आहिनि, इन जे करे जेका आहे लॉ जी डिग्री हुजणु खपे। ऐं तंहिं टाइम में फस्ट टाइम ई पंहिंजो अटॉर्नी एडवोकेट जनरल हुया मोहम्मद यूसुफ लगारी, वन ऑफ द बिग नेम ऑफ सिंध। बिल्कुलु मामा यूसुफ लगारी। त उन हवाले सां उन्हनि हिते सिंध में पहिरियों दफ़ो 5 साल LLB शुरू कई। त 5 साल LLB में पंहिंजी बैच हुई, त अल्हम्दुलिल्लाह उन में पाण एडमिशन वग़ैरह वरिती थी, त इन में हलिया आयासीं ऐं इन में बि ॾाढी सुठी कामयाबी मिली अल्हम्दुलिल्लाह। ऐं पहिरीं सेमेस्टर में आई वॉज द ओनली वन हू गॉट फर्स्ट पोजीशन इन द क्लास मीठाराम, एंड सेकेंड सेमेस्टर आई गॉट फर्स्ट पोजीशन इन LLB ऑनर्स। त इन सां पोइ जेको आहे सो चाह बि वधंदो वियो ऐं उन खां गॾोगॾु पंहिंजी कमीशन जी बि तयारी हलंदी रही। उन जा मुख़्तलिफ़ अटैम्प्ट्स बि ॾींदो रहियुमि, जंहिंमें 2013 जी कमीशन हुई, सिंध पब्लिक सर्विस कमीशन, उहा क्वालिफाई थी। उहा उनमें आई वॉज सिलेक्टेड एज अ SO सेक्शन ऑफिसर। Then Honorable Supreme Court took sumo action and the whole exam was declared as null and void. बिल्कुलु पंहिंजो अमीर हानी साहिबु हुया जस्टिस, उन्हनि जी माना जेका हुई बैच में शामिलु हुया, त उन में इहो जेका फाइनल जजमेंट आई। त इन खां पोइ वरी जेको आहे सो इन सां गॾोगॾु हिकु ॿ ॿिया बि इम्तिहान आहिनि एंटी करप्शन में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ज़रिए, उहो क्वालिफाई कयो, उन जा बि सभु मरहला क्वालिफाई कया अल्हम्दुलिल्लाह। देन लास्टली हाणे जेको आहे सो सिविल जज एंड जुडिशियल मैजिस्ट्रेट, अल्हम्दुलिल्लाह उहे सभु क्वालिफाई थिया ऐं आई वॉज रिकमेंडेड बट नॉट एलोकेटेड ड्यू टू द शॉर्टेज ऑफ द वैकेंसीज इन द जुडिशरी। अच्छा, ईअं थींदो त मतिलबु तव्हां पास करे वञो समूरा मरहला,
पर तव्हां मतिलबु वैकेंसी न हुजनि पोइ तव्हांखे मतिलबु एलोकेट न कंदा आहिनि जी एग्ज़ैक्टली दारोमदार हूंदो आहे सीट्स ते दारोमदार हूंदो आहे त हुन जी माना छा आहे त पंहिंजो सिंध हाई कोर्ट जूं जेके बि जॉब्स वग़ैरह ईंदियूं आहिनि स्पेशली जजिस जे हवाले सां उहे माना अॻुवाट ॿुधायूं न आहिनि वेंदियूं त एतिरियूं जॉब्स आहिनि हू माना सभु मरहला तय करण खां पोइ अप टू द कमेटी आहे उन ते आहे त हू केतिरा जेके आहिनि से कैंडिडेट्स खे रिकमेंड थी करे उन हवाले सां पोइ हींअर जेके थिया रिकमेंडेड उन्हनि में बदकिस्मत सां मां शामिलु न थी सघियुमि पंहिंजी जेको तयारी शारी आहे पंहिंजी जेका वकालत आहे अलहमदिल्ला उन में ज़्यादातर फोकस रहियो आहे कॉन्स्टिट्यूशन छो जो मियां रज़ा रबानी जे फॉर्म में रहियो आहे उहो कॉन्स्टिट्यूशन जा एक्सपर्ट ऐं अरिड़हीं तरमीम जा जेके आहिनि से ख़ालिक आहिनि जेका अरिड़हीं तरमीम जंहिं ते ओवरऑल पार्टीज़ स्पेशली पीपल्स पार्टी नाज़ थी करे त असां जेको आहे सो तमामु वॾो जेको आहे सो आइन में वॾी तरमीम आंदी ऐं सिंध खे ख़ुशहाली जे तरफ़ मोड़ियोसीं त उनजो जेको हुयो ख़ालिक आथर आहे उहो मियां रज़ा रबानी आहे इन हवाले सां ज़्यादातर पंहिंजा जेके मामलात हुया कॉन्स्टिट्यूशन जी साइड में रहिया आहिनि चाहे उहे कराची में हुजनि हैदराबाद में बि अलहमदिल्ला ज़्यादातर जेका मुंहिंजी प्रेफरेंस रही आहे उहा हाई कोर्ट ई रही आहे ऐं हिते बि मुख़्तलिफ़ टाइमनि ते ख़ादिम हुसैन सुमरो साहिब जिन हुया उन्हनि जो जेको फॉर्म हुयो उहो मां ज़्यादातर हिते हैदराबाद में लीड कंदो हुउसि त उन जा केसिस वग़ैरह उन्हनि में अपीयर थियणु उन्हनि में जेको आहे सो सभु मामला जेके आहिनि कोर्ट जे हवाले सां उहे ॾिसणु ऐं हींअर हू माशाल्लाह एलिवेट थी विया एज़ अ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट त उन जा जेके मामलात आहिनि जेके केसिस वग़ैरह आहिनि कुझु जेके पेंडिंग हुया जिन में मुंहिंजो पावर आहे वकालनामो आहे उन्हनि में अञा ताईं उन्हनि खे फॉलोअप कयूं था पिया अच्छा हुसैन मतिलबु त मां ॼाणणु चाहियां थो ज़ाहिर असांजे नाज़रीन हेॾी वॾी मतिलबु त जर्नी आहे मतिलबु तव्हां मुख़्तलिफ़ मरहलनि मां मुख़्तलिफ़ कमीशन्स में वेठा फेडरल में वेठा जजिस जे पेपरनि में वेठा उनखां पोइ हिन वक़्तु तव्हां मुख़्तलिफ़ इम्तिहान ॾेई चुका आहियो जंहिंजे तव्हां इंतज़ार में आहियो त इंटरव्यू थियणो आहे उनखां पोइ हेॾनि वॾनि फर्म्स में तव्हांजो कमु करणु असां मतिलबु एज़ अ मोटिवेशन तौरु ॼाणणु चाहियूं था त फैमिली बैकग्राउंड कीअं मिसाल कहिड़ो ॻोठु आहे तव्हांजो वालिद साहिबु छा कंदा हुआ पोइ इंस्पायरेशन कीअं मिली कीअं मतिलबु त हीअ सभु कुझु तव्हां मतिलबु त हीअ सॼी तव्हां सफ़र जेको कयो पिया ज़ाहिर नौजवान आहियो अलाह साईं अञा तव्हांखे कामयाबु करे तव्हांजूं मंज़िलूं आसान करे सो इहो मतिलबु एज़ अ मोटिवेशन तौरु जेके असांखे नौजवान दोस्त ॾिसनि पिया असांजूं भेनरूं असांखे ॾिसनि पियूं त असां ॼाणणु चाहियूं था त कहिड़ो मिसाल आहे को ॻोठु हुजे पोइ तव्हां हुसैन सफ़र करे फैमिली जी सूरत हाल छा हूंदी मतिलबु त इनकम केतिरी हूंदी पोइ कीअं ॿाहिरि मतिलबु फैमिली कीअं हलंदी हुई बिल्कुलु प्यारा अज़मत बसि इहा आहे त डिवाइन ऑफ अलमाइटी अलाह मां हिनखे चवंदो आहियां छो जो पंहिंजो ॻोठु आहे हुसैन खान लगारी भान सईदाबाद डिस्ट्रिक्ट जामशोरो त पंहिंजे ॻोठ में मां वाहिद फ़र्द टिल टुडे आहियां जंहिं एल माना वकालत जे शोबे में आयुमि जंहिं एतिरियूं कमीशनूं ॾिनियूं आहिनि ऐं हिन सॼे खे उन्हनि जे करे माना पंहिंजे हिन जे अचण जे करे शहूर जे करे काफ़ी जेको आहे सो ॻोठ वारनि खे तजसुस थियो उन्हनि खे हेल्प आउट कयो उन्हनि खे गाइड कयो त मुख़्तलिफ़ छोकिरनि जेको आहे सो मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में इवन कैडेट कॉलेज पेटारो में बि मुंहिंजे अचण खां पोइ जेको आहे सो हुनजी एडमिशन थी माना हिकिड़ो हुन ॾिठो त जेको आहे सो ओवरऑल जेको फैमिली बैकग्राउंड हुयो उहो माना एॾो को ख़ासि सुठो कोन हुयो लोअर मिडिल क्लास सां पंहिंजो तालुक़ु रहियो आहे त बाबा पंहिंजी ज़मीदारी बि आहे कुझु ऐं प्लस में कुझु थोरो घणो छोटो मोटो कारोबार बि हुयो पर बाबा जो फोकस हुयो माना दैट्स ॿुधायूं गेम ऑफ लक के हू विया हुया मज़े जी ॻाल्हि आहे त भाउ मुंहिंजे जी तबियत सही न हुई माना जेको मुंहिंजो अकेडमिक कैरियर स्टार्ट थियो इहा बि हिकिड़ी जेको आहे सो मौजो ई हुयो त उहे विया हुया पंहिंजो कलंदर लाल शहबाज़ जी ज़ियारत करणु उते उन्हनि ॾिठो त आर्मी पब्लिक स्कूल एंड कॉलेज सेवन में उहो वंस टाइम माना पहिरीं दफ़ो नओं स्टार्ट थियो हुयो आर्मी पब्लिक स्कूल सेवन में उन्हनि ॾिठो उनजी गाॾी बि आहे उन में माना ॿ टे जेके आहिनि से पंहिंजा फ़ौजी अचनि था वञनि था ॿारनि खे गाॾी मां लाहिनि था चाढ़नि था माना सुठे नमूने सां उन्हनि खे हू उन्हनि खे ॾाढो पसंदि आयो वणियो त बाबा चयो त मां जेको आहे सो इहो डिसीज़न वठी आयो आहियां तव्हांखे इन स्कूल में इन जाइ ते तव्हांखे एडमिशन वठी थो ॾियां मां त नंढड़ो हुउसि मां त लबे कई ऐं उतां ई अलहमदिल्ला मुंहिंजो कैरियर स्टार्ट थियो ऐं उतां ई माना तालीम में हालांकि मां ॻोठ जो सुबुह जो सवेरे 4-5 बजेदारे उथणु थींदो हुयो तयारु श्यारु थी वरी भान वेंदा हुआसीं माना भान बि तक़रीबन असांखे किलोमीटर 2 किलोमीटर परे हुयो शहर में सेवण मां आर्मी पब्लिक स्कूल जी गाॾी ईंदी हुई गाॾी उतां खणंदी हुई उते ई वरी ड्रॉप कंदी हुई त पोइ इन हिसाब सां पोइ आर्मी स्कूल में ई वरी मुंहिंजो अकेडमिक कैरियर स्टार्ट थी वियो फ्रॉम प्रेप टू इंटरमीडिएट I got the whole education from Army Public School 7 and alhamdulillah that's a game of luck के उते भी मां तमाम पोजीशन होल्डर फ्रॉम प्रेप टू
8th class, I got the first position. And it is a track record. ॿिनि टिनि क्लासनि में सेकेंड पोज़ीशन आई, बाक़ी ओवरऑल फर्स्ट पोज़ीशन रही. ऐं उहे जेके उहे एवॉर्ड वग़ैरह हूंदा हुआ, उहे सभु शयूं अॼु ताईं मां सजाए रखियूं आहिनि, संभाले रखियूं आहिनि. वाह. त उन में हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि आहे. हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि आहे न, त मतिलबु हुन ते हिकिड़ो माण्हू दरगाह ते अचे थो पंहिंजे ॿारनि खे वठी अची दुआ करण में, हिकिड़ो छोकिरो हुन बीमार आहियूं, आर्मी जी गाॾी ॾिसे थो ऐं चए थो मां पंहिंजे ॿारनि खे वञो. पाण हितां अची कंटिन्यू कयूं था, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ पाण वापसि ॾिसो दिलचस्प ॻाल्हियूं आहिनि, इंस्पायरेशन आहे ऐं हीउ नौजवान असांजे लाइ रोल मॉडल आहे. नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ वापसि अची हिन सां कचहरी शुरू कयूं था. ॾिसंदा रहो सुबुह मेहरान. नाज़रीन, सुबह मेहरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं तमामु ख़ूबसूरत कचहरी एडवोकेट मोहम्मद हुसैन लगारी सां ऐं संदन जेको कैरियर उन ते पाण ॻाल्हायोसीं पिए ऐं इंस्पायरेशन ज़ाहिर हुन जेका आहे रोल मॉडल आहिनि हिन वक़्तु नौजवाननि जा, पाण उनखे चई सघूं था. जंहिं तरीक़े सां हिकिड़े भान सईदाबाद खां हिकिड़ो पसमानदा ॻोठ हुजे, उतां हू निकिरनि था, हुन खां पोइ पंहिंजी जर्नी स्टार्ट कनि था ऐं हिन वक़्तु हू हिन मुल्क जे कॉन्स्टिट्यूशन जा वकील हुजनि, हिन मुल्क में जेको क्रिमिनल जा वकील हुजनि, हिन मुल्क में लैंड एक्यूज़ेशन मतिलबु ज़मीनुनि जा जेके मामला आहिनि उन्हनि जा वकील हुजनि. स्क्रीन ते नंबर नज़र अची रहियो आहे, नंबर डायल कयो, तव्हां बि हुसैन खां सवाल करे सघो था. जेको बि तव्हांजो मामिलो हुजे, किथे बि तव्हांखे कानूनी सलाह मशवरो खपे त तव्हां एडवोकेट मोहम्मद हुसैन असां गॾु मौजूदु आहिनि, उन्हनि खां तव्हां पुछी सघो था. गॾोगॾु नौजवान जेके दोस्त आहिनि, असांजे जेके ॿाहिरि ॾिसी रहिया आहिनि, नदड़ियूं ॾिसी रहियूं आहिनि, उहे बि उन्हनि खां पुछी सघनि था. पंहिंजे CSS कैरियर जे हवाले सां, कमीशन जे कैरियर जे हवाले सां सलाह मशवरो वठी सघनि था. सो स्क्रीन ते नंबर नज़र अची रहियो आहे, नंबर डायल कयो ऐं असांजे प्रोग्राम में शामिलु थियो. असां तव्हांखे ज़रूरु लबैक कंदासीं, हमेशह जीअं हीअ अङण तव्हांजे लाइ आहे. एडवोकेट हुसैन नालदासीं. जी हुसैन, सो मतिलबु तव्हां ॿुधायो पिए त हिकिड़ी ॿी बि दिलचस्प कहाणी आहे. मतिलबु जंहिंमहिल पाण हिन ते हुआसीं त तव्हां समूरा जेको आहे एवॉर्ड्स प्रेप 1 खां वठी वेंदे मैट्रिक ताईं फर्स्ट पोज़ीशन ते आया. जी, हुन में ईअं हूंदो त असां ॾे सालियाना एन्यूअल फंक्शन थींदो हो, त उन में तंहिं टाइम जो GOC हैदराबाद जेके हूंदा हुया, जनरल कमांडिंग ऑफिसर, उहे महिमान ख़ासि हूंदा हुया ऐं हर दफ़े हर एन्यूअल प्रोग्राम में तक़रीब उहे शिरकत कंदा. हिकिड़े दफ़े ईअं थियो त जेको आहे सो उन्हनि जो इंस्पेक्शन जो टाइम थियो, त इंस्पेक्शन थींदी ऐं साईं ऑफिसर बाला ऑफिसर अचनि था पिया, त उहे सभु शयूं माना उन हिसाब सां मैनेज कयूं, डील कयूं. त क्लास में जॾहिं वेठासीं त सभु छोकिरा, इवन टीचर्स, तमामु मुंहिंजा फेवरेट टीचर्स हूंदियूं हुयूं. ज़्यादातर तंहिं टाइम में असांजे उन स्कूल में फीमेल्स टीचर्स ज़्यादा हुयूं. त उन्हनि चयो त जेको आहे सो हुसैन तव्हां फस्ट सीट ते वेहो, जो जेकॾहिं को बाला ऑफिसर अचे थो, जेकॾहिं सुवालु कंदो त तव्हां जेको आहे सो हुनखे जवाबु ॾेई सघंदो. ऐं जेको आहे सो मे बी ॿिए कंहिंखां पुछी वठनि त थोरो हू कंफ्यूज़ थी वञे. दैट्स वाई यू शुड सिट ऑन द सीट नंबर 1. त मां उते वेठुमि ऐं हू बि मुंहिंजी तक़रीबन सीट नंबर 1 ई हूंदी, छो मुंहिंजी नेचर रही आहे त मां फ्रंट साइड खां ई ऐं अॼु ताईं मां कंहिं इम्तिहान में वेठो आहियां त उन ते ई वेठो आहियां. त इन जे करे चाहे भले कुझु बि लिखिणो हुजे न हुजे, लिखिणो वर्ड्स हुएव, मां उते वेठुमि. ऐं बाए भाग जीअं ई साईं जन इंटर थिया त उन्हनि चयो त जेको आहे सो अस्सलाम वालेकुम करे उन्हनि सवालु पुछो, त मां उते हुनखे इंग्लिश में उन्हनि उर्दू में पुछो, मां उते हुनखे इंग्लिश में जवाबु ॾिनो. त हुन मुंहिंजे कुल तरह खे एप्रीशिएट कयो वेरी गुड. बेटा चई या बॉय चई, मां चयो हीअ तमामु इलाही पुराणी ॻाल्हि आहे. तंहिं टाइम में मां 4थे क्लास में हुउसि. त पोइ जेको आहे सो उहे विया, सॼो प्रोग्राम थी वियो. त पोइ वरी सभु एप्रीशिएट कनि पिया, सभु चङा जो तव्हांखे हिते विहारियोसीं, जेकॾहिं ॿ टे जेके ॻाल्हियूं तव्हां छोटियूं मोटियूं सुठे नमूने सां ॿुधाए वठंदियूं. अदरवाइज़ जेकॾहिं को ॿियो ॿार हुजे हा त मे बी इन तरह सां डील न करे सघे, प्रेशर में अची वेंदो आहे. त इन जे करे माना त इन में ॾाढो माना एप्रिसिएशन मिली. पोइ अक्सर के ईअं ई थींदो हुयो त जॾहिं बि अहिड़ो को प्रोग्राम वग़ैरह थींदो हुयो त उन में जेको आहे सो मूंखे फ्रंट साइड ॾिनी वेंदी हुई त तव्हां जेको आहे सो हिते वियो, हितां ई डील कयो. छो मुंहिंजो वरी थोरो लिटरेचर जे हवाले सां बि लिख पढ़ सां माना दिलचस्पी हुई. इंग्लिश, जनरल नॉलेज ऐं करंट अफेयर टिल टुडे दीज़ आर माई बेस्ट फेवरेट सब्जेक्ट्स. ग्रेट. त इन जे करे इंग्लिश शुरू खां वठी, छो जो मां माना पढ़ी तंहिं टाइम में मां तमामु नंढो हुउसि, माना 2 या 3 क्लास में हुउसि, तॾहिं मां पढ़ंदो हुउसि नाउन छा आहे, प्रोनाउन छा आहे, या जेके बि ग्रामर्स जा तौर तरीक़ा आहिनि, प्रोसीजर जेके अॼु ताईं पाण कमीशन में वेठासीं ॾिठासीं, अॼु ताईं माना जेके यूनिवर्सिटी लेवल ताईं ॿार पहुची था वञनि उनखे उहा ख़बर कोन थी पए त माना असुलु ग्रामर छा आहे इंग्लिश. जी हा, बिल्कुलु. त इन जे करे पोइ थोरो माना इहो मूंखे अलहमदिल्ला त बेनिफिट मिलियो त हेठि खां वठी जेको आहे सो मथे. इन खां पोइ वरी जेके प्रोग्राम थींदा हुया असांजा,
माना कॉलेजिस खां कॉलेजिस ताईं जीअं माना APS दादू हूंदो हो, APS पेटार हूंदो हो, APS हैदराबाद हूंदो हो, APS 7 हूंदो हो। त असांजो जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेके डिबेट्स वग़ैरह थींदा हुआ, उन में वरी मुंहिंजो जेको आहे सो ज़्यादातर फेवरेट हूंदो हो स्टोरी राइटिंग जो। ऐं मां स्टोरी राइटिंग माना सभु इंग्लिश में, स्टोरी राइटिंग इन इंग्लिश, उन में मां 2 दफ़ा पोज़ीशन कई, फर्स्ट पोज़ीशन खई। उन में APS 7, APS बदीन, APS जेके बि हैदराबाद रीजन में APS हुया तंहिं टाइम में 5-8 हुया आई थिंक सो, उन्हनि में माना मुंहिंजी फर्स्ट पोज़ीशन आई 2 दफ़ा। ज़बरदस्त। अच्छा हुसैन, हाणे पाण अचूं था एजुकेशन जे पासे, त हिकिड़ी एजुकेशन तव्हां हासिलु कई, तव्हां हिकिड़ी लगन सां मिसाल अॼु ॾींहं ताईं हलो पिया, पढ़ाई पढ़ाई पढ़ाई, ठीकु आहे। ऐं हिकिड़ी एजुकेशन असांजा अॼु जा जेके नौजवान आहिनि, हिन वक़्तु जी जेका यूथ आहे, जेका तव्हां खां पोइ वारी यूथ आहे, उनखे तव्हां कीअं था ॾिसो? ऐं वरी गॾोगॾु जेका तालीम असांखे ॾिनी वञे पई, जेका डोर स्टेप ते जेका ॾिनी पई वञे, उनजे मयार खे कीअं हुसैन ॾिसे थो, कीअं परखे थो? भाउ अज़मत, असल में छा आहे त हींअर जेका मयार आहे तालीम जी, उहा अॻे जे निस्बतनि कुझु डाउन थींदी पई वञे। उन्हनि में सबबु इहो आहे त हाणे जेको आहे सो फोकस जेको स्कूल एडमिनिस्ट्रेशन ओवरऑल जेका आहे सा टीचर्स वर्ड्स एवर, उन्हनि जो जेको फोकस जेको एजुकेशन ते घटिजी वियो आहे। सही, उन जा मुख़्तलिफ़ सबब आहिनि त वर्ड्स एवर, पर उन में जेको आहे सो मयारी तालीम जो जेको आहे सो फुक़दान पंहिंजी जाइ ते आहे। अॼु जी निस्बत पहिरीं वधीक तालीम ते ध्यानु ॾींदो वेंदो, हाणे छा आहे कुझु इदारा जेको आहे सो कमर्शियल पासे वधीक हलिया विया आहिनि। उन्हनि खे उहो ई आहे त बाबा एतिरा ॿार अचनि, एतिरी जेका आहे असांजी इनकम थिए, एतिरी ही थिए, सभु शयूं थियनि। पर माना उन्हनि जी जेका प्योर एजुकेशन आहे, उनखे कुझु ॿार खे ॾांहुं अचे, कुझु हुनखे हुनजे हुजणु खपे, हुनजे ज़हन में, हुनजे दिलि दिमाग़ में कुझु शयूं हुजनि जेके हुनखे फ्यूचर में कमु अचनि। उहो रेशो माना अनफॉर्चुनेटली व्हाट्स एवर आई हैव सीन त उहो घटिजंदो पियो वञे। ऐं जेतिरा वॾा स्कूल, जेतिरियूं वॾा इदारा, जेतिरा वॾा नाव, ओतिरो ई वरी उन्हनि में मुख़्तलिफ़ इथिक्स जो, मॉरलिटी जो, इन शयुनि जो बि माना काफ़ी शयूं पाण ॾे हिते ई लाइव एग्ज़ाम्पल्स आहिनि, उन में जेको आहे फुक़दान नज़र आयो आहे। त उनजो बुनियादी जेको आहे सबबु इहो आहे त हुनजो जेको फोकस आहे उहो ॿार जी तालीम तरबियत ते घटि, ऐं उनजी जेका आहे इनकम ऐं उन जा ॿिया जेके लज़मात आहिनि उन्हनि ते वधीक आहे। सही। अच्छा, हाणे हिकिड़ा वालदेन चाहिनि था त असां पंहिंजे ॿारनि खे जेको आहे जीअं उनखे सुठी तालीम ॾियूं ऐं उन्हनि खे मिसाल रोल मॉडल कयूं, वाह असां एडवोकेट हुसैन जीअं असांजो ॿारु पढ़ी पवे, ईअं ई मतिलबु त कॉम्पिटेंट हुजे, ॿियनि खे जीअं पाण रोल मॉडल ठाहींदा आहियूं, उहा टीचर जहिड़ो हुजे, या जेके CSS ऑफिसर आहिनि, उहा फलाणे मतिलबु मिसाल आहे SSP अमजद शेख जहिड़ो असांजो पुटु जेको आहे उहो ऑफिसर थिए, इरफान बलोच जहिड़ो ऑफिसर थिए, या नियाणियुनि ॾे अचूं त मिसाल मैडम सुहाई अज़ीज़ जहिड़ी CSS ऑफिसर थिए। ईअं रोल मॉडल ज़ाहिर पंहिंजी सोसाइटी में ई मौजूदु आहिनि। हाणे उन ॿार खे उहा एजुकेशन मतिलबु प्रॉपर न पई मिले, उहो दग न पियो मिले, वालदेन खे सम्झ में नथो अचे त असां कहिड़े पासे कहिड़े स्कूल में दाख़िल कयूं, उनखे छा करणु घुरिजे? मुंहिंजो जेका प्रिफरेंस रही आहे उहा इहा ई रही आहे त स्कूल या कॉलेज या यूनिवर्सिटी जेका बि हुजे उहा मीडियम लेवल जी हुजे, माना एॾी हाई फाई न हुजे, जेको माना उहो चवंदा आहिनि पंहिंजो त जेतिरो नाव वॾो न हुजे पर उन में कमु वॾो हुजे। असल में जेको फोकस जेको हुजे उनजी असुलु तालीम ते हुजे उहो हुजे। ऐं बैक में उनखे जेको आहे सो घर जी में माना वालदेन जी उन्हनि जे मथां निगरानी हुजे। प्लस में जेका आहे सा सेल्फ ट्यूशन जेका आहे सा उन में जेको आहे सो ॿारु सुठो पढ़ी सघे थो, सुठो सर्वाइव करे सघे थो, ऐं विद द पैसेज ऑफ टाइम आस्ते आस्ते उहो जेको आहे सो गेन करे सघे थो। छो स्कूल या यूनिवर्सिटियूं असां अज़मत ओवरऑल ॾिठो आहे त इवन पाकिस्तान छा पर ओवरऑल दुनिया में त यूनिवर्सिटियूं या कॉलेज जेके आहिनि से ॿार खे एतिरो न आहिनि कंदा। उन्हनि जी जेका पंहिंजी जेका जज़्बो जुनून जेको आहे न, पंहिंजी जेका आहे उनखे जज़्बो त मूंखे कुझु करिणो आहे, दिस इज़ द विल विच हैज़ मैनी एलिमेंट्स, ऐं उन जे मथां ई उहो वधंदो आहे, ॿारु वधंदो आहे, मूंखे कुझु करिणो आहे। छो जो जज़्बो जेकॾहिं हुनजो पंहिंजो न आहे त पेरेंट्स वालदेन कुझु केतिरी बि महिनत कनि, स्कूल कॉलेजिस वर्ड्स एवर, पर उहो नथा करे सघनि। त इन जे करे माना उनखे उहा माना माहौल ॾिनो वञे, ऐं उन्हनि चेक एंड बैलेंस लाज़मी आहे। बुनियादी जेका पॉइंट चेक एंड बैलेंस हुजणु खपे त जेकॾहिं ॿारु यूनिवर्सिटी वञे थो त उहो छा तव्हां पढ़ियो, छा तव्हां विञायो, छा हुन पिरायो। उनखां पोइ जेकॾहिं घर अचे थो थोरो घणो उनखां पुछा थियणु खपे त बाबा तव्हांजो छा को सब्जेक्ट आहे, कुझु माना को इम्तिहान ॾिना विहणु विया हुयो, उन में कुझु रिज़ल्ट छा आहे, पास थियो फेल थियो वाट्स एवर। इहे अॼुकल्ह छा आहे पाण ॾिठो आहे त यूनिवर्सिटी जे मरहलनि मां पाण गुज़रियासीं, तंहिं टाइम जी बि ॻाल्हि आहे तमामु घटि रेशो हुयो जेके माना इहे शयूं माना ॿारनि खां पुछंदा हुया या ॾिसंदा हुया त बाबा तव्हां छा माना 6 महीननि में छा तव्हां पिरायो, छा विञायो।
इन जे करे माना फोकस उनजो जेको आहे तरबियत जे हिसाब सां हूंदो त इनशाला उहे जेका आहिनि से सुठी तालीम ऐं सुठा इंसान सुठा कामयाबु इंसान बणिजी वेंदा। बिल्कुलु। ऐं असां वटि त इहो बि त हाणे मतिलबु आहे न त ठीकु आहे, असां ॿार खे महांगे स्कूल में विझी छॾियोसीं, 50,000 फीस आहे, शाम जो ॿारु आयो वरी ट्यूशन ते हलियो वियो, 10,000 उन ट्यूशन वारी आंटी खे ॾेई छॾियासीं, वरी असांजी ज़िमेवारी ख़तमु आहे, ॿार खां कुझु पुछणो ई न आहे त करे छा पियो उहो। एक्ज़ैक्टली ईअं ई आहे त पर हीअ जेके पंहिंजा जेके वॾा वॾा कॉलेज आहिनि हिते बि पंहिंजा त ज़्यादातर ईअं हूंदो हो त माना इहा बि ईअं सम्झो 10 साल पहिरीं जी ॻाल्हि आहे। जी हा। त मुंहिंजी हिते राइश हूंदी हिते छा हूंदो त ॿारनि खे स्कूल जे दर ते पेरेंट्स छॾे वेंदा हुआ। बिल्कुलु। मां हुनजो माना ऐं ई छा आहे न उहे छा हूंदो हुयो ॿार जीअं पेरेंट्स हलिया वेंदा हुआ उहे बाइकनि ते तंहिं टाइम में एॾियूं मोबाइलूं बि कोन हुयूं। जी हा। उहे माना मुख़्तलिफ़ जेके शयुनि मां हुतां हटी को बहानो करे निकिरी हलिया वेंदा हुआ। वरी उहे ई ॿार मां ॾिसंदोसि स्कूल जी मोकल जे टाइम 15 मिंट पहिरीं अची पीरियड गोल थींदा हुआ, जीअं बाबा वारा ईंदा त वठण ईंदा त असां क्लास मां निकिता स्कूल मां। हुसैन पाण न्यूज़ ब्रेक ॾांहुं हलंदासीं, नंढो न्यूज़ ब्रेक आहे, जल्दी पाण ख़बरूं ॿुधी वापसि अचूं था, हलूं था न्यूज़ स्टूडियो, ख़बरूं ॿुधूं था, ॾिसंदा रहो सूबे में रहण। नाज़रीन, सूबे में रहण में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं ख़बरूं ॿुधी आयासीं त हिन मुल्क में छा वई ऐं छा वापरे पियो। सूबे में रहण में असांजे स्टूडियो में असांजा महिमान एडवोकेट हुसैन लगारी साहब, तव्हां हुनजी ॻाल्हि ॿोल ॿुधो पिया, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते असांजी डिस्कशन जारी आहे। हिन वक़्तु असां हलंदासीं जंहिं डिस्कशन न उहा आहे कॉन्स्टिट्यूशन, जंहिंजा उहे वकील आहिनि ऐं कॉन्स्टिट्यूशन मतिलबु आइन ऐं अरिड़हीं तरमीम ऐं उन में छा ऐं छो लाइ, उनखां पोइ वरी 73 जो आइन, वरी ॿिया आइन, उनखां पोइ हिन वक़्तु आइन में कहिड़ी बहितरी आणे सघिजे थी, हुन ते पाण ॻाल्हाईंदासीं एडवोकेट मोहम्मद हुसैन लगारी साहिब सां। हुसैन, कॉन्स्टिट्यूशन मतिलबु त मुल्क जो आइन ठाहिणु ज़रा घटि ॻाल्हि न हूंदी आहे, इहे तमामु वॾा मामला हूंदा आहिनि। छा था सम्झो त सभिनी खां पहिरीं जेकॾहिं पाण अरिड़हीं तरमीम ते ॻाल्हायूं त हिन वक़्तु हुन में कहिड़ियूं तरमीमूं करण जी ज़रूरत आहे, ऐं तव्हां उनखे कीअं परखियो था नौजवान जी हैसियत सां, हिकिड़े शागिर्द जी हैसियत सां, कानून जे माहिर जी हैसियत सां, ऐं गॾोगॾु कहिड़ियूं असां तब्दीलियूं आणे वरी असां ॿिया मामला सेट करे सघूं था। कॉन्स्टिट्यूशन जेको 1973 वारो आहे उहो माशाल्लाह काफ़ी कंहिं हद ताईं माना बहितर हुयो। अरिड़हीं तरमीम में कुझु जेके आहिनि से सूबनि खे जेका ख़ुदि मुख़्तियारी ॾिनी वई उहा लाज़मी हुई ऐं कंहिं हद ताईं उनजी रिक्वायरमेंट हुई, ख़ासि तौर ते इट वॉज़ अ क्रे फ्रॉम द स्मॉल प्रोविंसिस लाइक सिंध, बलोचिस्तान, KPK उन्हनि हवाले सां उनखे ख़ुदि मुख़्तियारी जी, ऐं उन में काफ़ी शयूं तब्दीलियूं आयूं आहिनि। पर हाणे बुनियादी तौरु आहे ॻाल्हि इहा आहे त उन ते प्रैक्टिकली अमल जी। जी प्रैक्टिकली तरमीम त थी वई हली, 2/3 मेजॉरिटी तव्हांखे पार्लियामेंट में आहे, तव्हां का बि आइनी तरमीम आणणु चाहियो था आणे सघो था। उहो हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशन में हिकिड़ो प्रोसीजर, हिकिड़ो तरीक़ेकार ॾिनल आहे, उन जे तहत कर। पर मसइलो इहो आहे त उन ते इम्प्लीमेंट केतिरो थिए थो। त हिन में जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में जेका अरिड़हीं तरमीम हुई जंहिंमें तमामु सुठा सूबाई ख़ुदि मुख़्तियारी, सूबे जो नालो तब्दील कयो वियो KPK जो, या जेको आहे सो तालीम, ॿिया जेके हुया लिस्ट जे मुताबिक़ काफ़ी जेके हुया डिपार्टमेंट्स या जेके सेगमेंट्स हुया उहे सूबनि खे ॾिना विया त तव्हां वञी उन्हनि खे डील कयो, उन्हनि खे तव्हां ई ऑपरेट कयो, उन्हनि खे तव्हां ई जेको आहे सो लुक कयो, चेक एंड बैलेंस वर्ड्स एवर सॼा माना सूबाई उहे खाता थी विया हलिया। पर उन्हनि में बि माना कमी पेशी जेका हींअर जेका आहे उहा सिंध जे हवाले सां या ओवरऑल KPK या ॾिठो वञे त सिंध में उन शयुनि ख़ुदि मुख़्तियारी बि आहे, कॉन्स्टिट्यूशन बि आहे ऐं सभु शयूं आहिनि, पर उन में अमल न पियो थिए। अमल केरु कंदो? अमल तव्हांजी एग्ज़ीक्यूटिव कंदी, अमल तव्हांजी गवर्नमेंट कंदी। उन ते अमल न थियण जा मुख़्तलिफ़ सबब आहिनि, असबाब आहिनि। उन जे करे जेकॾहिं उन ते टू द स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन एंड टू द स्पिरिट ऑफ द अरिड़हीं तरमीम जंहिं नियत सां उहा कई वई हुई, उन ते जेकॾहिं अमल थिए त काफ़ी शयूं जेके आहिनि से अञा सिंध में बहितर थी सघनि थियूं ऐं बहितर रिज़ल्ट मिली सघे थो आम माण्हू खे, जेको एज़ इट इज़ एज़ सच उहो न पियो मिले। नाले में त क्लेम कयूं था त असां तरमीम आंदी, तव्हां सूबनि खे असां हुकूक ॾिना, NFC अवॉर्ड में वॾो शेयर मिलियो, पर उहो शेयर वियो काॾे? उहो शेयर इस्तेमालु किथे थियो? उन जा जेके आया बजट आई, फंड्स आया, उहे काॾे विया? उहे हाउ दे वर यूटिलाइज़? दिस इज़ द मेन क्वेश्चन। त असल में जेकॾहिं पाण ॾिसूं त हर वक़्तु असां दाऊं कंदा रहूं था, ख़ासि करे सिंध सूबो, त तव्हां NFC अवॉर्ड में सिंध खे पंहिंजो बजट न पिया ॾियो, उहा क़ीमत न पिया ॾियो। वरी असां पाणीअ ते अचूं त पाणीअ ते तव्हां हींअर बि ॾिसंदव त पंजाब पंहिंजा मुख़्तलिफ़ केनाल ठाहे छॾिया आहिनि, तकरारी केनाल आहिनि,
उते पाणी हू खणे पियो। असां वटि पाणीअ जी खोट जेका आहे सिंधू दरिया में सखर बैराज वटि 45 सैकड़ो आहे। सिंध आबादगार आहे, हारी सभु मतिलबु त रोडनि ते आहिनि। हिन वक़्तु महीनो थी वियो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ वरी जेकॾहिं ॻाल्हि कयूं असां नौकिरियुनि जी, त बाबा वफ़ाक़ में सिंधियुनि जी मतिलबु सिंधियुनि खे त तव्हां नौकिरी ॾियो ई कोन था डोमिसाइल ते। तव्हां मतिलबु त हिकिड़े जाली डोमिसाइल ते उतां जे माण्हुनि खे तव्हां ॾेई छॾियो था, तव्हां कोटा सिंध जी पूरी करे छॾी। त इहो असां पंहिंजो हक़ कीअं वठंदासीं, छा करणु घुरिजे? जंहिंमें तव्हां अरिड़हीं तरमीम जी बि ॻाल्हि कयो था, आइन जी बि ॻाल्हि कयो था, त करणु छा घुरिजे? हुकूमत खे छा करणु घुरिजे? हिकिड़े आम माण्हू खे छा करणु घुरिजे? मिसाल मुंहिंजो हक़ु आहे, मूंखे वफ़ाक़ में नौकिरी करणी आहे, मुंहिंजो हक़ु आहे त मुंहिंजी ज़मीन ते पाणी पहुचे, उहो पाणी पंजाब मूंखे नथो ॾिए, ठीकु आहे। मुंहिंजो हक़ु आहे त मुंहिंजो NFC अवार्ड अचे त जीअं मुंहिंजे सूबे में तरक़ी थिए। त हिकिड़ो आम माण्हू छा हुनखे कीअं प्रोड्यूस करे सघे थो, पंहिंजो हक़ कीअं वठी सघे थो, ऐं गॾो गॾु हुकूमत जो केतिरो किरदारु आहे? इन में बुनियादी तौर ते गवर्नमेंट जो ई किरदारु हूंदो आहे ज़्यादातर। जेको आहे सो तव्हांजी सूबाई गवर्नमेंट जेका आहे, चीफ मिनिस्टर जे माता जेका गवर्नमेंट एग्ज़ीक्यूटिव आहे, उनजो जेको आहे सो कमु ऐं रोल तमामु वधीक आहे। ऐं ॿियो तव्हां वटि जेकॾहिं का शइ नथी मिले, का शइ तव्हांखे कंसेंसिस आहिनि, तव्हांखे के ख़ुदशा आहिनि, के तव्हांजा कंप्लेंट्स आहिनि, तव्हां वटि मुख़्तलिफ़ कॉन्स्टिट्यूशन तव्हांखे फोरम्स ॾिना आहिनि। जीअं CCI या काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट, उते तव्हां जेको आहे सो उनखे खणी सघो था। जीअं पाणी जे इशू जे हवाले सां त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उहो इशू खयों बि वियो आहे, उतां काफ़ी दफ़ा सुठी रिज़ल्ट मिली आहे, रिज़ॉल्व इशू थियो आहे। त जेको गवर्नमेंट जे तरफ़ां जेका आहे सा विल हुजे, ऐं शायदि उन में पंहिंजो मफ़ामतनि जो शिकार न हुजनि, त इहे मामला सभु जेके आहिनि से गवर्नमेंट जे मातहत आहिनि। कंहिं बंदे जे, तव्हांजे या मुंहिंजे कंहिं इंडिविजुअली जे कमु न आहे। जेकॾहिं गवर्नमेंट पंहिंजो जेकॾहिं कोटा जे मुताबिक़ तव्हांखे जॉब्स नथियूं मिलनि, उहो प्रोस्क्राइब जेको प्रोसीजर उनखे एडॉप्ट कयो वञे, उहो बि त नथो कयो वञे। हिते छा थिए ईअं थो, बदकिस्मती इहा ई आहे, अलमियो इहो आहे त उनखे जेको आहे सो उनजे नाले ते मिसयूज़ कयो थो पियो वञे। जी हा, आम माण्हुनि खे तासुर ॾिनो थो वञे, साईं असांखे वफ़ाक़ कुझु नथो हुजे, असांखे वफ़ाक़ जेको आहे सो। पर वफ़ाक़ में बि जेकॾहिं ॾिठो वञे माज़ी में या हाणे रिसेंटली जेके बि गवर्नमेंट्स आहिनि, उन में जेके तव्हांजी हुकुमरान पार्टी आहे सिंध में, उहा हुनजो पार्टनर आहे, उहा हुनजी माना हिसेदार आहे, जी हुनजी इतिहादी आहे। त हाणे इतिहादी आहे त उहे सभु मामला, तव्हां जेके मामला सूबे जे हिसाब में आहिनि, उन्हनि खे त तव्हां प्रिफरेंस ॾियो न। असुलु इशू इहो आहे त उनखे उहे प्रिफरेंस नथा ॾियनि, त तंहिंजे करे जेको आहे सो ऐं पोइ वरी सॼो गंद उन ते उछलायो थो वञे त साईं असां छा कयूं, असांजी सूबे में हुकूमत आहे, वफ़ाक़ में ॿियनि जी हुकूमत आहे, वफ़ाक़ असांखे कुझु जेको आहे सो करणु नथो हुजे। पर तव्हांखे ॾिसो त अरिड़हीं तरमीम या जेके इदारा आहिनि, ओवरऑल हाणे तव्हांखे सूबनि खे वधीक इख़्तियारात आहिनि। जी हा, ऐं सूबा जेकॾहिं करण जा परफॉर्मेंस जे हिसाब सां ॾिसो, पंजाब एज़ अ सूबो हुनखे ॾिसो त उहो सुठो परफॉर्म करे पियो बनस्बत ॿियनि सूबनि जे। वॉट इज़ द रीज़न बिहाइंड इट? द ओनली एंड ओनली रीज़न इज़ द विल। चाहे उहो कहिड़ी बि पार्टी जो हुजे, चाहे कहिड़ी बि हुकुमरान पार्टी हुजे, उहो हुते कमु कनि था, डिलीवर कनि था। असुलु इशू इहो आहे त हिते जेका फुक़दान आहे उहो नियत जो फुक़दान आहे। जी हा, त उहो जेकॾहिं नियत आहे त तव्हांजी परफॉर्मेंस सभु शयूं बहितर थी सघनि थियूं। पर जेकॾहिं तव्हांखे विल ई कोन्हे को, त जस्ट रुगो शो ऑफ करिणो आहे त असां हीअ कयो, असां हीअ कयो, अमली तौर ते त एतिरो शयूं उहे नज़र नथियूं अचनि, त पोइ जेको आहे सो कंहिं ते इल्ज़ाम ॾियणु, आई थिंक सो दैट्स नॉट फेयर। सही। अच्छा सिंध, जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं, मिसाल अरिड़हीं तरमीम जॾहिं आई त सिंध खे कहिड़ो फ़ाइदो थियो, ऐं उन खां पोइ ज़ाहिर वक़्तु गुज़रण सां गॾु शयूं तब्दील थियनि थियूं। हिन वक़्तु बि मतिलबु त तब्दीली जी ज़रूरत आहे? मुंहिंजे ख़्याल में काफ़ी शयूं हुन में कॉन्स्टिट्यूशन में तब्दीली पंहिंजो तरमीम जॾहिं माण्हुनि जे मफ़ाद जे लाइ हुजे त करे सघिजे थी, खोड़ शयूं थी सघनि थियूं। पर उन महिल जेके NFC में वॾे में वॾो जेको सिंध जी किराए हुई NFC जे हवाले सां, उन में काफ़ी शयूं जेको आहे सो सिंध जो केस सुठो माना इन में जेको आहे सो डील थी वियो अरिड़हीं तरमीम में। उन खां अलावा पाणी जे हवाले सां जेके ॿिया जेके आहिनि से मादनियात जे हवाले सां, कॉयल एंड माइन जे हवाले सां जेके आहिनि, उहे शयूं काफ़ी जेके आहिनि से सॉर्ट आउट थियूं। काफ़ी शयूं उन में उन्हनि खे सिंध खे शेयर मिलियो। अञा उन में ज़रूरत आहे, डेफिनेटली थी सघे थी, पॉसिबिलिटी आहे। पर इहो आहे त उनखे तव्हां उन अंदाज़ में खणी अचो, उन अंदाज़ में उनखे अॻिते मूव कयो वञे त बहितर रहंदो। हाणे जीअं नंढिड़ो मिसाल, थर में कॉयल जाम निकिरे, पर हाणे थर जे उते जेको लोकल माण्हू आहे, मक़ामी माण्हू आहे, उनखे उतां का शइ मिले कोन थी, उहो सभु शयूं माना डाइवर्ट थी करे ॿिए पासे वञनि। हाणे तव्हांजी गवर्नमेंट आहे, तव्हां जेका आहे से हुकुमरान आहियो, त फस्ट जेको आहे सो राइट, त उन हाणे हिते जे लाइ मुंहिंजे ख़्याल में त ॿिए कंहिं ते त इल्ज़ाम ॾियण जी ज़रूरत ई कोन्हे का। त हाणे चवनि त फलाणे तव्हांजो आहे, उनखे अमल केरु कंदो? इम्प्लीमेंट, यू हैव टू इम्प्लीमेंट। तव्हां उनखे सूबाई हुकूमत उनखे अमल करे, त जेको पहिरियों राइट उन्हनि जो आहे
उतां बि जेकॾहिं डायरेक्ट हुते जो आम लोकल माण्हू खे गैस नथी मिले, आम माण्हू खे जेको आहे सो लाइट बिजली नथी मिले ऐं उतां वारी शइ फैसलाबाद या ॿियनि हंधनि ते पहुची थी वञे, त आई थिंक इहो जेको आहे सो वफ़ाक़ जो जेको आहे सो घटि, पर सिंध जो जेको आहे सो वधीक जेको आहे सो नाअहली या चइजे या जेको आहे सो कम ज़रफ़ी आहे उहा सिंध गवर्नमेंट जी आहे। सही, ठीकु। अच्छा, कॉन्स्टिट्यूशन जी पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं त हुसैन ज़ाहिरा तव्हां रज़ा रब्बानी साहिब सां गॾु हिन मुल्क जे आइन खे ज़ाहिरा तमामु वेझी निगाह सां तव्हां ॾिठो आहे, तव्हांजी रोज़ जी इहा प्रैक्टिस आहे, ठीकु आहे। ॿियनि जेकॾहिं पाण मुल्कनि जी ॻाल्हि कयूं त कंपेयर कयूं, एज़ कंपेयर मिसाल पाण पाड़ेसरी मुल्कनि जूं कयूं, अमेरिका जूं कयूं या यूरोपियन मुल्कनि जूं मिसाल कयूं, त उते कॉन्स्टिट्यूशन बि आहे, उन ते अमल बि आहे, वक़्तनि फ़वक़्तनि हू तब्दीली बि आणींदा रहनि था, मुल्की मफ़ाद अवाम जे मफ़ाद जे हुन में। असां छो मतिलबु अञा ताईं 73 जी आइन ते हलूं पिया, असां अञा ताईं मतिलबु त हुन खां पोइ का चेंजिंग न आंदी आहे, हिकु ॿ जेके मतिलबु तरमीमूं आयूं आहिनि सो आयूं आहिनि, छो असां मतिलबु उते ई ब्रेक हणी छॾियो आहे? त असल ॻाल्हि इहा आहे त असांजो जेको कॉन्स्टिट्यूशन आहे उहो मुतफ़िक़ आहे, आइन जेको आहे सो असांजो मुतफ़िक़ आइन आहे, पर वरी साॻी ॻाल्हि अचे थी पई त हाणे उन में आइन में वाज़े तौर ते 3 पिलर्स जेके आहिनि से क्रिएट कया विया, तव्हांजी पार्लियामेंट, तव्हांजी एग्ज़िक्यूटिव ऐं तव्हांजी जुडिशरी। जी हा। त उन्हनि जो ऐं चोथों जेको हींअर पाण तसवर कयूं था या जेके पाण काउंट कंदा आहियूं त जेको सिविल सोसाइटी आहे इंक्लूडिंग तव्हांजी पंहिंजी मीडिया वग़ैरह, उहा आहे चोथों पिलर आहे। पर असल में छा आहे, जेके लिकोनाज़ आहिनि जेके आहिनि उहे आहिनि सिस्टम में लिकोनाज़ आहिनि। जी हा। त उन सिस्टम जे लिकोनाज़ खे जेको आहे सो दूरि करण जी ज़रूरत आहे, उन्हनि खे ख़तमु करण जी ज़रूरत आहे, त जीअं आम जी वेलफेयर थी सघे, आम माण्हू जी भलाई थी सघे ऐं उनखे डायरेक्ट जेको आहे सो उनजो बेनिफिट मिले, जेको घटि थो पियो मिले। जी हा। मतिलबु मुंहिंजे ख़्याल में त कॉन्स्टिट्यूशन त मुतफ़िक़ आहे, कॉन्स्टिट्यूशन त ओवरऑल बहितर आहे, उन में कंहिं शइ जी कान्हे। हा, दारोमदार वरी बि उहो ई ॾिसो त हाणे हिते जेकॾहिं ज़िम्मेवारी अचे थी त फस्ट जेका आहे सा उहा आहे पार्लियामेंट जी। हाणे पार्लियामेंट बि पंहिंजी जेका आहे सा जेका एज़ पर उनखे जेका असाइन कई वई आहे कॉन्स्टिट्यूशन जे मुताबिक़, उन ते अमल न पियो थिए। जी हा। त इन जे करे या एग्ज़िक्यूटिव जेको आहे, एग्ज़िक्यूटिव जो जेको रोल आहे उहो एग्ज़िक्यूटिव जो रोल टू द स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इम्प्लीमेंट न पियो थिए, अमल न पियो थिए। त तंहिंजे करे त पोइ जेके मुख़्तलिफ़ मामलात आहिनि, मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि, उहे कहिड़ी वक़्तनि फ़वक़्तनि थियनि था पिया। असल में जेको आहे सो जेका ज़रूरी शइ आहे या लाज़मी शइ उहा आहे त तव्हांखे जेको आइन जे मुताबिक़ जेको पाकिस्तान जो आइन आहे उन जे तहत जेकॾहिं हलिजे ऐं उनखे इदारनि खे उन हिसाब सां हलाइजे, त आई थिंक सो देयर इज़ नो नीड ऑफ एनीथिंग। बाक़ी विद द पैसेज ऑफ टाइम, वक़्त जे हिसाब सां तव्हांखे आइन में तरमीम जी ज़रूरत पवंदी आहे, उहा करे सघिजे थी, उनजे लाइ बि हिकिड़ो प्रोसीजर मौजूदु। हाणे जेकॾहिं अमेरिका या जेके डेवलपिंग कंट्रीज़ आहिनि, यूरोपियन कंट्रीज़ आहिनि, उहे जेके आहिनि से पंहिंजे अवाम जे मुताबिक़ उन्हनि में तब्दीलियूं आणनि पिया, आणींदा रहनि था, आणींदा रहंदा। जी हा। असां बि आंदियूं आहिनि वक़्तनि फ़वक़्तनि, पाकिस्तान जे कॉन्स्टिट्यूशन में बि ॾिसो केतिरियूं तरमीमूं थियूं आहिनि, पर ॻाल्हि इहा आहे त उन ते माना जेको इम्प्लीमेंटेशन जो जेको आहे सो फुक़दान आहे, उनजो मुख़्तलिफ़ असबाब आहिनि, तंहिंजे करे जेको आहे सो जेको आम माण्हू खे जेको उनखे एतिरो डिलीवर न करे सघिया आहियूं। सही। नंढो ब्रेक आहे, हुसैन ब्रेक ते हलंदासीं, केॾांहुं न वञो, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो सुबुह मेहरान। नाज़रीन, सुबह मेहरान में हिकु भेरो ॿीहर भली कर, तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि ॿोल, तमामु कराइती ॻाल्हि ॿोल, मुल्क जे कॉन्स्टिट्यूशन जे हवाले सां, मसइलनि जे हवाले सां, सूबनि जी ख़ुदि मुख़्तियारी जे हवाले सां, गॾोगॾु नौजवाननि जे कैरियर जे हवाले सां ऐं उत्साह ॾींदड़ ॻाल्हियूं एडवोकेट मोहम्मद हुसैन लगारी साहिब जूं। हिन वक़्तु असां वटि हिकिड़ी कॉल आहे, ॾिसूं था त कॉल ते केरु आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। थैंक यू सर। तव्हां केरु ऐं किथां खां पिया ॻाल्हायो, पंहिंजो तारुफ़ कराइजो साईं। जी हा। हाँ सही तो मेहमान आयो मोहम्मद हुसैन एडवोकेट मोहम्मद हुसैन बुखारी इन जी असां कचहरी ॿुधूं माशाल्लाह तमामु सुठो नौजवान जे बारे में ॿुधाए पियो। थैंक यू सर, थैंक यू। साईं खां को सवाल करणु चाहींदा? हाँ साईं, सवाल इहो त साईं जेको मुंहिंजो तव्हां थोरो जेको प्रोग्राम अञा इम्प्लीमेंट करो, जेको म्यूज़िक हुजे साथ में ऐं ॿियो सिहत जो सेगमेंट रखंदा करो, माना उहो असां थोरो नॉलेज मिलंदी। ठीकु, सम्झ में अची वियो तव्हांखे सवाल। हिकिड़ो दफ़ो ॿीहर सवाल साईं ॿुधाइजो। साईं जो सवाल असां सम्झी न सघियासीं, आई थिंक थोरो कॉल में। ठीकु, हुसैन पाण ईंदासीं हिन ते। सभिनी खां पहिरीं त पाण हू डिस्कस कयूं जेको हीउ एडाक वारो मामिलो आहे, जजिस जी मुक़ररी,
उनखां पोइ सॼो सोशल मीडिया ते हले पियो त हिकिड़ा जज हा पिया कनि, ॿिया न पिया कनि, कहिड़ो मुमताज़ लाशारी जो गानो, गुल अहिड़ी तरह हवा में टिड़नि, को हा पियो करे, को न पियो करे। सो हीउ जेको सिस्टम आहे ज़ाहिर तनक़ीद जो हिकिड़ो निशानो बणाए पियो, हेॾो सारो मौज़िज़ हिकिड़ो इदारो आहे, त छा मतिलबु ईअं ई थींदो आहे या इडाक वारो को ॿियो मामिलो हूंदो आहे? मतिलबु असां त ॻाल्हाए बि नथा सघूं, वकीलनि जो मामिलो आहे। एक्चुअली छा हूंदो आहे त एडहाक जो आर्टिकल 182 जे तहत ॾिनो वियो आहे, इख़्तियार ॾिनो वियो आहे कॉन्स्टिट्यूशन में, त तव्हां सुप्रीम कोर्ट में एडहाक जजिस अपॉइंट करे सघो था, पर उन जे लाइ बि हिकिड़ो तरीक़ेकार आहे। हाणे जॾहिं सुप्रीम कोर्ट जी जेका रेगुलर जजिस आहिनि उहे पूरा न हुजनि या उन्हनि खे अपॉइंट करण में को लीगल या को कॉन्स्टिट्यूशनल मैटर मसइलो हुजे ऐं उन में टाइम लॻे त उनखे अपॉइंट कयो वेंदो, एलिवेट कयो वेंदो, त तंहिं में तव्हां वक़्ती तौर ते एडहाक खणी करे जेको कारोबार आहे उनखे हलाइण जे लाइ उहो आर्टिकल ॾिनल आहे। हाणे हिन में जेका राइट नाउ पोज़ीशन आहे उन में पाकिस्तान सुप्रीम कोर्ट में 17 जजिस जूं सीट्स कंप्लीट आहिनि। देयर इज़ नो नीड ऑफ एनी एडहाक जज राइट नाउ, जो केसिस जे हवाले सां आहिनि या उन हिसाब सां पूरा आहिनि। हाणे तव्हां जेकॾहिं प्रपोज़ कया विया पंहिंजो जुडिशल कमीशन जे तरफ़ां 4 जजिस, उन्हनि मां 2 मोहतरम जजिस जेको आहे सो इनकार करे चइजो हींअर राइट नाउ जेका सिचुएशन आहे ओवरऑल, त तंहिंजे करे उन्हनि उनखे एक्सेप्ट बि कोन कयो। 2 जेको आहे सो हिकिड़े एक्सेप्ट कयो, ॿिए जेको आहे सो एक्सेप्ट बि कोन कयो, पर तंहिंजे बावजूदि बि उनजो नालो जेको आहे सो रिकमेंड कयो, अप्रूव कयो वियो ऐं चयो वियो त असां वरी उन सां कंसल्ट कंदासीं ऐं उनखे आमादा कंदासीं, उनखे राज़ी कयो वेंदो। तंहिंजे बावजूदि उनखे माना नालो अप्रूव कयो वियो ऐं उनखे उन ते माना कयो वियो त तव्हां असां उन सां दुबारा राब्तो कंदासीं ऐं उनखे माना राज़ी कंदासीं। त हाणे इन जे हिसाब सां पाण मुंहिंजो ओपिनियन इहो ई आहे त दैट्स नॉट फेयर। इहो जुडिशरी जे हवाले सां बि हाणे जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जे इदारे में जॾहिं सभु माना पूरियूं आहिनि, जॾहिं सीट्स वग़ैरह बि पूरियूं आहिनि, उन में तव्हां एडहाक ते नो डाउट माज़ी में एडहाक ते जजिस रहिया आहिनि सुप्रीम कोर्ट में, पर उनजो उहो ई साॻियो तरीक़े आहे त उन टाइम में उन्हनि जी ज़रूरत हुई या मतिलबु रेगुलर जजिस हुया उहे पूरा न हुया। हाणे तव्हां रेगुलर जजिस 17 जा 17 मौजूदु आहिनि, त उन खां अलावा जेका हाणे ओवरऑल हिकिड़ी तनक़ीद थिए पई या शायदि इन में आम जेको यंग लॉयर्स आहिनि या पंहिंजे जुडिशरी सां या जेके पंहिंजी फील्ड सां तालुक़ु रखनि था, लॉ प्रोफेशन सां, उन्हनि जो बि हक़ तलफ़ी थिए थो। हाणे जेकॾहिं एडहाक ते तव्हां जेके आहिनि से 63 साल जेके रिटायर जजिस आहिनि वरी उन्हनि खे रीअपॉइंट कयो एडहाक ते, इन खां बहितर आहे त तव्हां जेको आहे सो वुकला खणो जेके एक्सपर्ट हुजनि, लॉ नोइंग हुजनि ऐं कॉम्पिटेंट हुजनि, इंटीग्रिटी उन्हनि ते को माना कॉम्प्रोमाइज़ न हुजे, इट इज़ बेटर की तव्हां उन्हनि खे अपॉइंट कयो। सही ॻाल्हि आहे। एडहाक ते उहे कयो त घटि माना हिकिड़ो रे ऑफ होप बि ईंदी त हाणे इदारे में जेको आहे सो यंग जेको आहे सो बिलड यंग जेको आहे सो मेरिट ते बंदो आयो आहे, उहो वधीक बहितर जेको आहे सो परफॉर्म कंदो इज़ कंपेयर टू उहो जेको 63 साल में थी करे रिटायर थी वियो आहे, 6 महीना उनखे रिटायर थींदे न थिया आहिनि, वरी उनखे तव्हां दुबारा रीअपॉइंट था कयो साल जे लाइ। हालांकि उन में तजवीज़ त 3 साल जे लाइ 3 सालनि जे लाइ कयो वियो, पर अप्रूवल 1 ईयर जे लाइ मिली आहे। हाणे इहे जेके 2 जजिस आहिनि इहे हिकिड़े साल जे लाइ जेको एडहाक तौरु हूंदा, उनखां पोइ रिटायर थी वेंदा हलिया। सही। त हाणे इन खां ॿियो बि उन में पॉइंट इहो हुयो त पंहिंजो जेको चीफ साहिबु आहिनि उहे अक्टूबर में रिटायर पिया थियनि। जी हा। त हाणे जॾहिं चीफ साहिबु रिटायर पिया थियनि ऐं 15 सेप्टेम्बर ताईं ग़ालिबन वेकेशन आहे सुप्रीम कोर्ट जी, त तंहिं में जेके तव्हां एडहाक जे जजिस खणो था त माना वाट दे विल परफॉर्म, उहो कंदा छा? हीअं त वेकेशन आहे, वेकेशन खां पोइ 1 महीने खां पोइ जेको आहे सो चीफ साहिबु रिटायर थी वेंदो हलियो। सही। त इन में जेको आहे सो ही टाइमिंग जे हिसाब सां बि तमामु सही न हुयो, त इनखे टाइमिंग जे हिसाब सां उनखे जेको आहे सो ऑप्ट कयो वियो आहे, वरी एतिरो जल्दी उनखे अप्रूवल बि मिली वई, ग़ालिबन ही पार्लियामानी कमेटी मां बि थी वेंदो ऐं प्रेसिडेंट साहिब जी साइन खां पोइ उहे दे विल बी टेकन एज़ अ ओथ। ओके सही। ज़मीनी मामलनि में हलंदासीं, तव्हां हुनजा वकील आहियो। सिंध में जेकॾहिं पाण ॾिसूं त हज़ारे केसिस आहिनि ज़मीनुनि जा, त भाउ असांजी ज़मीन ते कब्ज़ो थी वियो, असांजी ज़मीन ते खातो पाण मुरादो तब्दील थी वियो, ख़बर पई त उतां जो तक जो जेको MLA MP आहे उनजे कंहिं माण्हू जे नाले ते चढ़ी वियो, ठीकु आहे, पोइ ज़मीनुनि ते अचणु नथो ॾिनो वञे। उनजी वरी पोयां वरी पाण जेकॾहिं हलूं त हिन वक़्तु सिंध में जेकी क़बीलाई झेड़ा हलनि पिया, उन में 99.9 जेके % उहे आहे स्टार्ट ई ज़मीन जे मामले तां थिए थो, त तव्हां असांजी ज़मीन ॾे छो आया, तव्हां असांजी ज़मीन में जेको आहे हीअ ज़मीन असांजी आहे, पोइ उनखां पोइ 50 माण्हुनि जा खून थी वञनि था। त हीउ जेको मामिलो आहे ज़मीनुनि जो, हिन मां पाण कीअं जान छॾाए सघूं था? आम माण्हूअ खे हिकिड़े रेवेन्यू ऑफिस में एक्सेस छो नथी ॾिनी वञे, उनखे छो रुलायो वञे थो, कहिड़ा कहिड़ा मामला थियनि था? प्लीज़ ज़ाहिर तव्हांजी रोज़ जी प्रैक्टिस आहे,
इन तव्हां थोरो परदो खणो। असल में इन में बि जेको आहे सो फैक्टर्स बुनियादी तौर ते जेका आहे सा इम्प्लीमेंटेशन वारा जेके आहिनि फैक्टर्स उहे अचनि था गवर्नमेंट जी साइड खां, छो जो हाणे रेवेन्यू डिपार्टमेंट हुजे, स्टार्टिंग रेवेन्यू खां थिए थी पई, उते बि न एली जे करे या माना उन में अपॉइंटमेंट ओवरऑल जेके तरीक़ेकार जे करे डिले थिए थी, त पोइ जेको आहे सो हू जॾहिं हाणे असांजे हुन में एज़ अ जेके जजमेंट्स आहिनि ऑनरेबल हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट उन में इहो ई आहे पहिरीं जेको आहे सो तव्हांखे जेके अवेलेबल रेमेडीज़ आहिनि, अवेलेबल फॉरम्स आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो अप्रोच करिणो आहे। जॾहिं उहे सभु तव्हां अप्रोच करे था वठो देन यू हैव टू कम टू द कोर्ट। जी हा। त उन में इहो थो थिए त जेके इदारा आहिनि पंहिंजा ख़ासि तौर ते जेके रेवेन्यू डिपार्टमेंट या उन्हनि में बि उते बि जेको आहे सो अनफेयरनेस जे करे ऐं फेवरेटिज़म नेपोटिज़म जे करे जेके इहे मामलात वग़ैरह जेके आहिनि से उहे क्रिएट थियनि था ऐं उहे ई उन्हनि खे अॻिते हली माना क़बाइली जहिड़ा ऐं वाट्सोएवर उन्हनि खे जनमु ॾियनि था। त बुनियादी तौरु जेको आहे सो उते बि जेको आहे सो जेका मां त हिन खे चवंदो आहियां हीअ सभु बाय डेज़िनेटेड आहिनि, हीअ ॼाणी वाणी कया विया आहिनि, अदरवाइज़ ईअं कोन्हे को माना माना जेकॾहिं हाणे तव्हां रेवेन्यू ऑफिसर वाट्सोएवर मुख़्तियार कारी या AC या DC या जेके ॾे वञो था उन में हाईएस्ट फोरम आहे बोर्ड ऑफ रेवेन्यू, सीनियर मेंबर बोर्ड ऑफ, पर तव्हांखे जेकॾहिं माना स्टेज बाय स्टेज तव्हांखे जेकॾहिं गाइडेंस मिले, स्टेज बाय स्टेज तव्हांखे जेको आहे सो प्रॉपर असिस्टेंस हुजे, असेस हुजे, तव्हां उते पंहिंजो मौक़िफ़ ॾेई सघो ऐं पंहिंजो माना मौक़िफ़ ॿुधाए सघो ऐं उन ते त मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे पोइ त इहे मामला त पैदा ई न थियनि। उते बि चाहे त साॻियो उते तव्हां वारो बोहतारगी सोच वारो चाहे उहो ऑफिसर आहे त उहो बि बोहतारगी सोच वारे ज़ानीअ सां वेठो साईं जन फ़ोन कंदा त मां हिन जो कमु कंदुमि, साईं जन फ़ोन न कंदा त मां कंदुमि, उहा अख़र मजबूर थी करे पोइ जेको आहे सो कोर्टनि में अचनि था, कोर्टनि में जेको आहे सो केस फाइल कनि था। त उन में वरी असांजो जेको आहे सो पेंडेंसी ऑफ द केसिस आहे, जेको तव्हां हिकिड़ो वॾो डेडलॉक आहे त हींअर पाकिस्तान में तक़रीबन लॻभॻि 2 मिलियन जे केसिस पेंडिंग आहिनि, 2 मिलियन ओवरऑल पाकिस्तान इंक्लूडिंग लोअर कोर्ट्स, हाई कोर्ट्स एंड सुप्रीम कोर्ट। 20 लख माण्हुनि जा केस जे पेंडिंग शिकार आहिनि। त उन जूं वरी वजूहात त ॾिसो उन में मुख़्तलिफ़ आहिनि, उन में जेके आहिनि से एडजमेंट्स जेके थियनि थियूं वकीलनि जी बिहाफ ते थियनि थियूं या उन जा मुख़्तलिफ़ सबब ॾिना था वञनि, मुख़्तलिफ़ जेको आहे सो क्लाइंट्स जे तरफ़ां या उन जी वजह इहा बि आहे त कुझु शयूं मौजूदु ई न हूंदियूं आहिनि, तव्हां केस त फाइल करे छॾियो पर उनजो जेको प्रॉपर जेके डॉक्यूमेंट्स आहिनि जेके उनखे माना तव्हां जे का शइ क्लेम कयो था उनजो प्रॉपर डॉक्यूमेंट हुजणु लाज़मी आहे। तव्हां वटि उहे सभु शयूं मौजूदु ई कोन्हनि, तव्हां जस्ट जेकॾहिं ईअं फाइल करे था छॾियो त डेफिनेटली उहो चाहे त नंबर त केस जो त हिकिड़ो वधी वियो त वाही बि मुंहिंजो केस पेंडिंग पियो आहे, पर उन में लेकोनाज़ जेके आहिनि से तमामु लूप होल्स तमामु घणा, त पोइ तंहिंजे करे बि इल्तवा जो शिकार थियनि था। उन खां अलावा जेके आहिनि से जीअं स्ट्राइक्स वग़ैरह थियूं, वकीलनि जो स्ट्राइक्स वग़ैरह थियूं हलियूं, जजिस जेके आहिनि से छुटी ते हलिया विया, मोकलुनि ते हलिया विया, क्लाइंट त इन मुख़्तलिफ़ असबाब आहिनि, त तंहिंजे करे बि पोइ वरी जेको आहे सो पेंडेंसी ऑफ द केसिस डे बाय डे इंक्रीज़ थिए थी पई। ॿियो त वरी जेको आहे त वरी सिस्टम में बि उहो साॻियो ई ॻाल्हि, त उन में जेको तव्हांजा स्टेट फंक्शनरीज़ आहिनि दे आर नॉट डूइंग प्रॉपरली। हाणे जीअं तव्हांजी पुलिस आहे स्टेट फंक्शनरी आहे, तव्हांजी उहो सही नमूने सां परफॉर्म न कंदी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे बर्डन कोर्टनि जे मथां ईंदो। जेको बि केस आहे माना इनिशियली जेको आहे सो हुनजी इन्वेस्टिगेशन करणु वाट्सोएवर सॼी FIR खां वेंदे आख़िरी लम्हनि ताईं पुलिस जो कमु आहे। जेकॾहिं पुलिस उहो पंहिंजो कमु एज़ पर दी विल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऐं कानून जे मुताबिक़ अमल न कंदी त जेको आहे सो रेशो वधंदो। तव्हांजी प्रोसिक्यूशन साइड आहे उन में बि जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेके आहिनि से कमियूं पेशियूं आहिनि, मुख़्तलिफ़ उन में असबाब आहिनि, रीज़न्स आहिनि डिकेंसी जा, तंहिंजे करे पोइ इहे जेका आहिनि से केसिस जो तादादु वधंदो पियो वञे ऐं जेको वक़्त ते टाइमली जेको आहे सो माण्हुनि खे जस्टिस नथो मिले। छो जस्टिस इज़ अ स्पिरिट एंड सोल ऑफ द जुडिशरी इन अ सिविलाइज़ सोसाइटी। जेकॾहिं सिविलाइज़ सोसाइटी में जेको जस्टिस आहे उहो हुनजो स्पिरिट एंड रूह आहे पंहिंजो, पर हाणे उन ते अमल केरु कंदो? तव्हांजा स्टेट फंक्शनरीज़, दे हैव टू डू बट दे आर नॉट विलिंग टू डू एज़ पर रिक्वायरमेंट। सही, बिल्कुलु ज़ाहिर आहे इहो तमामु वॾो फुक़दान आहे। जॾहिं इदारा कमु न कंदा त पोइ ईअं मामला थींदा। हिकिड़ो नंढो ब्रेक आयोसीं, ब्रेक ते हलूं था। नाज़रीन केॾांहुं न वञिजो, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबह में राण। नाज़रीन सुबह मेरान में हिकु भेरो ॿीहर भली कर तमामु काराइती ॻाल्हि ॿोल अदालती निज़ाम जे हवाले सां, मुल्की आइन जे हवाले सां, गॾो गॾु नौजवाननि जे हवाले सां
हुसैन लगारी साहब असां वटि महिमान ऐं ख़ूबसूरत उन्हनि जूं ॻाल्हियूं। हुसैन, जेको माण्हू चवनि था त बाबा असांखे तकिड़ो इंसाफ़ मिले, तकिड़ो इंसाफ़ मिले, हींअर डायरेक्टर साहिबु ख़ालिद जागीरानी साहिब बि चयो पियो त तकिड़ो इंसाफ़ मिले छो नथो, सो इहो तकिड़ो इंसाफ़ छो नथो मिले भला? उनजी वजह इहा ई आहे त तकिड़ो इंसाफ़ न मिलण जी वजह आहे त तव्हांजा जेके सिस्टम आहिनि उन सिस्टम में जेके आहिनि से काफ़ी शयूं जेके आहिनि से लिकोनाज़ आहिनि। उन शयुनि खे जेको आहे सो दूरि करण जी पहिरीं जेका ज़िम्मेवारी आहे तव्हांजी इदारनि जी आहे। माना गवर्नमेंट जी लेवल ते जेके इदारा आहिनि उन में जेके बुनियादी किरदारु जेके जीअं ॿुधायो असीं पंहिंजो प्रोसिक्यूशन आहे, पुलिस आहे, ॿिया जेके इदारा उन सां मुनसलिक आहिनि उहे आहिनि। उन खां पोइ वरी जेका आहिनि से कुझु जेके आहिनि से वकीलनि जे तरफ़ां माना जेके आहिनि केस अचे थो पियो, उन में एजमेंट्स वग़ैरह थियनि थियूं, उन जा मुख़्तलिफ़ असबाब हुजनि था। पोइ हिकिड़ो असबाब न आहे उन में, मुख़्तलिफ़ वजूहात थी थियूं वञनि, पार्टी जे बुनियाद ते बि थी था वञनि, वरी जेको आहे सो डॉक्यूमेंट्स वग़ैरह या इन हवाले सां थी था वञनि। उन खां अलावा जेको आहे सो जेके वेकेशन्स वग़ैरह जेके आहिनि से जीअं हाणे पंहिंजो सिस्टम आहे उन में 2-2 महीना वेकेशन आहे हाई कोर्ट जी, सुप्रीम कोर्ट जी 3 महीना वेकेशन। पर हाणे छा आहे हीउ जेको सिस्टम असां वटि हले पियो उहो इलाही पुराणो पियो हले, इन में कमी माना काफ़ी शयुनि जी ज़रूरत आहे उनखे जेको आहे सो मॉडर्नाइज़ करण जी, उनखे माना वधीक जेको आहे असराए ते बनाइण जी, त उहो जेकॾहिं बणिजी वञे त ऐं त आहिस्ते आहिस्ते उनखे काफ़ी बहितर थी सघे थो। ठीकु। अच्छा, क्रिमिनल जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त क्राइम जो जेको रेशियो आहे उहो छो ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे, उनजा रीज़न्स छा आहिनि? ऐं वरी उहो ई साॻियो ई ॾोहारी मिसाल आहे 20,000 ज़मानत ते 30,000 ज़मानत ते वरी वापसि सोसाइटी में अची थो वञे, सज़ा ऐं जज़ा जो जेको पाण अमल चऊं था उन में बि त मुंहिंजे ख़्याल में काफ़ी झोल आहिनि। वधीक तव्हां ज़ाहिर ॿुधाईंदा त पाकिस्तानी आइन में को मिसाल माण्हू को करे थो छॾे, फुरूं थो करे, माण्हू खे मारे थो, वरी साॻियो ई माण्हू 2 ॾींहंनि खां पोइ साॻियो ई वरी वधीक मोतबर थी अचे थो असांजी सोसाइटी में त तव्हां मूंखे ॿुधाए छॾियो, केस दाख़िल कयो, मां अची वियो आहियां, हाणे मां तव्हांखे अञा वधीक वठंदुमि। इहो छो? एक्ज़ेक्टली उहो हिननि जे कई आहे माना जेका इम्प्लीमेंटेशन ऑफ द लॉ कोन्हे कोन, रूल ऑफ लॉ ऐं इम्प्लीमेंटेशन ऑफ लॉ इज़ अदर थिंग। माना पहिरीं ॻाल्हि त रूल ऑफ लॉ इहो आहे माना अमन अमान हुजे, जेका अमन अमान क़ाइमु करणु तव्हांजे इदारनि जो कमु आहे। उन खां पोइ वरी जेको आहे सो इम्प्लीमेंटेशन बि उन्हनि जो ई कमु आहे। हाणे जेकॾहिं इम्प्लीमेंटेशन तव्हां मिसाल जी ॻाल्हि आहे का केस पुलिस अधूरी जेका FIR कटे कंहिं माण्हुनि जे खे ख़ुशि करण जे लाइ, जीअं अॼुकल्ह थिए पियो, मिसाल माना माज़रत सां हाणे ॾिसो सोशल मीडिया ते हिकिड़ो प्रेशर पवे थो, कंहिं ते माना हाईलाइट थी थो वञे कोई इशू, उन ते तव्हां माना तकड़ में FIR कटे था छॾियो। FIR कटण खां पोइ उहो माना आहिस्ते आहिस्ते थमिजी थो वञे, उहो मामिलो घटिजंदो थो वञे, पोइ उहो थिए ईअं थियो त कुझु टाइम खां पोइ उहो केस पंहिंजो कोर्ट मां बाइज़त भरी थियो थो वञनि मुलाज़िम अक्यूज़, ऐं पोइ सॼो वरी अचे थो त साईं अदालतनि इंसाफ़ कोन्ह कयो, अदालतनि ही कोन्ह कयो, अदालतनि। हाणे तव्हां जेका FIR ई ॾिनी आहे, FIR में ई जेके आहिनि से सो मेनी लेकोनाज़ आर देयर, उनमें तव्हांजी प्रोसिक्यूशन साइड साॻियो वरी उहा ई ॻाल्हि त उहा साॻी नाकाम, तव्हांजा जेके पुलिस जा जेके इदारा आहिनि या जेका जांच ऑफिसर आहे IO आहे, माना उन जेका इन्वेस्टिगेशन कई, उनमें जेके हुन बयान वरिता उहे उन सां मुंसलिक आहिनि, वरी जेकॾहिं कोर्ट में अची करे उहो हुनखे उहो ई कोन आइडेंटिफाई कोन था करे सघनि, उनखे उहो पहचान ई कोन था कनि आया हीउ बंदो हुयो, हिन तव्हां हिनखे जेको आई विटनेस आहे, उहे सभु शयूं जॾहिं कंहिं माना मटेरियली तौरु मिलनि ई कोन थियूं, त पोइ फाइनली तौर ते जेको आहे सो थिए थो त जेको आहे उहे आज़ादु थियो था वञनि। पोइ वरी उन्हनि जेके पंहिंजो मुजरिम आहिनि उन्हनि जे ज़हन में या हिकिड़ो दिलि में हिकिड़ी ॻाल्हि रही थी वञे, यार असां त हींअर बि रही आयासीं, असांखे त थियो त कुझु कोन, बहितर वरी जेकॾहिं करे वठंदासीं छा थींदो, वधि में वधि 4 महीना 5 महीना थोरी तकलीफ़ ईंदी, 5 महीननि खां पोइ वरी जेको आहे सो मामला सिधो थी वेंदा हलिया। त माना बुनियादी तौर ते असांजे सुप्रीम कोर्ट जा तमामु सुठा जेके आहिनि से इन हवाले सां जजमेंट्स मौजूदु आहिनि, ऐं तमामु पंहिंजो आसिफ़ सईद खोसा या पंहिंजो उमर अता बंदियाल साहिबु या जेके बि रहिया आहिनि या राइट नाउ जेके आहिनि पंहिंजो सुप्रीम कोर्ट में ऑनरेबल जजिस, उन्हनि जो कंसेंस रहियो आहे माना जेके जेसिताईं तव्हांजा जेके इदारा आहिनि, चाहे उहे सूबाई हुजनि या वफ़ाक़ी हुजनि, जेसिताईं उहे उन ते माना फुली तौर ते कोऑपरेट न कंदा, फुली तौर ते इम्प्लीमेंट तव्हांजो लॉज़ खे न कंदा, तव्हांखे कुझु बि नथा करे सघो, ऐं कोर्टनि में तव्हांखे टाइम लॻंदो, पर उन मां अहिड़ो को ख़ातिर ख़वा जेको आहे सो रिज़ल्ट न मिलंदो। त वजह इहा आहे उहे सभु कोर्टूं त ॾिसो न माना उहे सभई तव्हांजी रिपोर्ट हाणे जेका कोर्ट हलंदी पर FIR जे मुताबिक़, FIR कटण वारी केरु आहे, तव्हांजी पुलिस आहे, माना स्टेट आहे, स्टेट जे तरफ़ां, ऐं तव्हांजी प्रोसिक्यूशन आहे उहो साॻियो उनखे प्रूफ करणु कंहिंजो कमु आहे,
प्रोसिक्यूशन जो सही ॻाल्हि उहो असां वटि इहे ॿई खाता जेके आहिनि माना स्पेशली इन सिंध इन्हनि जो ॿिन्हिनि जी जेका परफॉर्मेंस आहे उहा बिल्कुलु सेटिस्फैक्ट्री कोन्हे का ऐं इन जे करे जेको आहे सो हिकिड़ो बुनियादी तौरु जेको आहे पेंडेंसी या जेको हिन जो आहे वधंदो थो वञे पियो डेडलॉक उन जी वजह इहा ई आहे। सही बिल्कुलु। अच्छा हुसैन पाण अचूं हाणे वरी वापसि पंहिंजी सोसाइटी न छाकाणि जो पाण लास्ट सेगमेंट में आहियूं प्रोग्राम जे एडवोकेट हुसैन लगारी सिंध जे नौजवाननि खे हिन वक़्तु कहिड़ी अख सां ॾिसे थो कीअं ॾिसे थो ट्रैक ते आहिनि न आहिनि छा करणु घुरिजे छा चवणु चाहींदा तव्हां? मुंहिंजे नज़र में त बहितर आहिनि हींअर जेको असांजो यंग जनरेशन अचे थी पई उन में काफ़ी इंट्रस्टेड आहिनि काफ़ी कम सां कमु रखनि था पिया माना प्रैक्टिकली दे आर डूइंग समथिंग एंड दैट्स गुड के प्रैक्टिकली दे आर डूइंग। बाक़ी जेको आहे थोरो हिकिड़ो अंसर ॿियो बि आहे जेको अॼुकल्ह जी सोशल मीडिया में अचे कुझु जेको रेशो आहे उहो वरी थोरो माना शॉर्टकट जे चकर में आहे। जी हा शॉर्टकट जे चकर में पोइ माना उहो सस्ती जेको आहे सो पॉपुलरिटी वग़ैरह या माना मीडिया में अचिजे या हिते अचिजे त मां माना हाईलाइट थी वेंदुमि त मूंखे माना कुझु बेनिफिट्स मिली वेंदा या सभु शयूं त आई विल से के बहितर इहो ई आहे त उहो माण्हू जेको थ्रो प्रॉपर चैनल अचे थ्रो प्रोसीजर जे मुताबिक़ अचे त उहो बहितर रहंदो प्रैक्टिकली छो जो जेकॾहिं पाण खे ॿ अखर अचनि था पाण प्रैक्टिकली तौरु नंढ मरहलनि खां वठी मथे ताईं गुज़रिया आहियूं। शॉर्टकट जे चकर में कोन आयासीं त अॼु हिते बीहंदासीं अॼु हिन सां बीहंदासीं त पंहिंजो पॉपुलर थी वेंदासीं ऐं सुभाणे असांखे का नौकिरी मिली वेंदी या असांखे का कमीशन असांजी क्वालिफाई थी वेंदी त ईअं कोन्हे को अमली तौरु तव्हांखे कमु करणु खपे ऐं पंहिंजे कम सां कमु जेको आहे सो चाहे असांजा जेके वकील आहिनि यंग जेके वकील आहिनि उन्हनि जे लाइ बि इहो ई आहे त जेको आहे सो प्रैक्टिकली कमु कनि राधा ते के बार जा उहिदेदार या उन्हनि सां गॾु बीहणु या उन्हनि सां गॾु हुजण जो इहो कतई मक़सदु न आहे त उहे कामयाबु आहिनि। कामयाबु तव्हां तॾहिं आहियो जॾहिं तव्हां पंहिंजे पाण प्रैक्टिकली तौरु कुझु कंदो देन यू आर सक्सेसफुल। सही हुसैन पाण प्रोग्राम जी पुॼाणींदा आहियूं ऐं दी एंड तव्हांजो मैसेज छा हूंदो असांजे ॾिसंदड़नि खे नौजवाननि खे अजड़नि खे? मुंहिंजो इहो ई हूंदो त जेको माना पंहिंजे मुल्क सां पंहिंजी सिंध धरती सां वफ़ादार रहनि पर अमली तौर ते वफ़ादारी जो सबूत ॾियणु खपे जेको बज़ाहिर जेको आहे सो घटि थो नज़र अचे ऐं साॻी ॻाल्हि उहा ई त जेको आहे सो हा शॉर्टकट ऐं इहे सभु शयुनि खां छॾे करे प्रैक्टिकली कमु करणु खपे ऐं कमु करण जी ज़रूरत बि आहे त उहो बहितर रहंदो। मुंहिंजे सभिनीनि जे लाइ इहो ई हूंदो त प्रैक्टिकली ते ध्यानु ॾिनो वञे त उहो वधीक बहितर आहे। ज़बरदस्त। कीअं लॻो असांजे प्रोग्राम में अची तव्हांखे सुबुह मेरान में अची? तमामु बहितरीनु लॻो तमामु सुठो माशाल्लाह अवां तमामु सुठे नमूने सां सॼे प्रोग्राम खे लीड कयो दैट्स वेरी मच एप्रिशिएटेड। तव्हांजूं वॾियूं ख़िदमतूं हूंदियूं आहिनि जेको महिमान हूंदो आहे ज़रा हुन सां ई हलिबो आहे गॾो गॾु ॿियो टीम हूंदी आहे ज़रा टीम हिकिड़ी कोऑपरेटिव हूंदी आहे त सॼो समूरियूं शयूं जेके आहिनि तव्हांजो जेको असांजे ॾिसंदड़नि जो जेको आहे बार बार जो कॉल्स अचनि त प्रोग्राम ॾाढो सुठो थिए पियो। असां तव्हांजो कॉल्स तमामु घणियूं आहियूं कुझु सुवाल जेकॾहिं हुआ त असां चाहियोसीं पिया त सिर्फ़ु सुवाल खणूं बाक़ी इलाही दोस्तनि चयो त बसि असां प्रोग्राम जी तारीफ़ करणु चाहियूं पिया त हिन करे असां चयोसीं पिया त मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते जीअं ॻाल्हाईंदा वञूं ऐं मामला जेके आहिनि उहे जेके शयूं आहिनि उहे कराए थियूं थियनि। सो जेको प्रोग्राम पुॼाणी ते पहुचे थो वेंदे वेंदे असां तव्हांखे ख़बर आहे त प्रोग्राम में शख़्सियतुनि खे यादि कंदा आहियूं। अॼु जंहिं शख़्सियत खे यादि कयूं पिया तमामु वॾी शख़्सियत उर्दू ऐं सिंधी अदब जी तमामु वॾो नालो कहाणियुनि में हुजे चाहे मज़मूननि में हुजे चाहे अख़बारी कॉलमनि में हुजे मैडम नूरुल हुदा शाह अॼु उन्हनि जो जनमु ॾींहुं आहे 67 साल जमार थी वई आहे अॼु पंहिंजी सालगिरह मल्हाए रहियूं आहिनि उन्हनि खे जनमु ॾींहं जूं लख लख वाधायूं हुजनि। तमामु ख़ूबसूरत राइटर आहिनि तमामु ख़ूबसूरत जेको आहे उहे शख़्सियत जो मालिक आहिनि। हिन वक़्तु पाकिस्तान में जेकॾहिं अदब जा जेकॾहिं सितारा आहिनि तमामु वॾा जेके सितारा आहिनि जेके चमकंदड़ असांजा सितारा आहिनि जेके आइडियल्स आहिनि जेके रोल मॉडल्स आहिनि उन्हनि में नूरुल हुदा शाह जो नालो बि जेको आहे सर फ़हरिस्त लिस्ट में शामिलु आहे। मैडम सां मुलाक़ातूं बि आहिनि मैडम जो असां लिखणियूं बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पढ़ंदा रहूं था। हवेली शरीफ़ खां वठी जेका उन्हनि पहिरीं कहाणी लिखी हुई उन खां वठी अॼु ॾींहं ताईं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते जंहिं महिल हू स्टेज ते बि ॻाल्हाईंदियूं आहिनि त मतिलबु पूरे हज़ारनि जे मजमे में शांति थी वेंदी आहे। सो जेतिरो ॻाल्हायूं घटि आहे। मैडम नूरुल हुदा शाह साहिबा तव्हांखे दिलि जी गहराइनि सां जनमु ॾींहं जूं लख लख वाधायूं हुजनि अलाह साईं तव्हांखे जेको आहे क़दम क़दम ते कामयाबु करे तव्हांजी वॾी जमार करे ऐं ईअं ई तव्हां असांजे विच में रहो ईअं ई तव्हां असांखे जेको आहे पंहिंजी लिखणियुनि जे ज़रिए पंहिंजी जेको आहे स्पीचिस जे ज़रिए मोटिवेशनल स्पीचिस जे ज़रिए तव्हां असांजे लाइ मशले राह हुजो। नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो मूंखे मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदा इजाज़त इन ई दुआ सां गॾु त छा जित हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो पंहिंजो ऐं पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखिजो। मूंखे ॾींदा इजाज़त अल्लाह वाही।